रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैर ख़ैरियत सां आहियो? ऐं ॾिसो अॼु मां कीअं थी लॻा पई। अॼु मां पंहिंजी फेवरेट ड्रेस पाए वेठी आहियां। हूअं त हर सिंधी लिबास फेवरेट ई हूंदो आहे, पर मोस्ट फेवरेट जेको लिबास मूंखे जेको लॻंदो आहे उहो अजरक वारी ड्रेस लॻंदी आहे। उन जो रीज़न इहो आहे त अजरक असांजी सकाफ़त आहे ऐं असां जॾहिं उनखे शर्ट करे पायूं या पोती करे पायूं या ईअं ई वेढ़ींदा आहियूं त उन जो हिकिड़ो पंहिंजो ई मज़ो आहे, हिकिड़ी सूंहं लॻंदी आहे। ऐं छोकिरी जॾहिं उनखे पोती करे पाए मथे ते पाए त अञा वधीक ख़ूबसूरत लॻंदो आहे। अजरक त हूअं ई असांजी जान आहे, असांजो मान आहे। सिंध असांजी सुहिणी धरती, असांजी अमड़ आहे, उन सां असांखे तमामु घणी मोहबत आहे ऐं इहा ता क़यामत ताईं रहंदी। ऐं सिंध असांजी हमेशह ईअं ई जीअंदी इंशाअल्लाह, इहा असांजी दुआ आहे। त बिल्कुलु जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो त असां हीउ सॼो वीक सेलिब्रेट करे रहिया आहियूं एकता जो ॾींहुं। तव्हांखे तमामु घणो मुबारक हुजे ऐं सॼो हफ़्तो तव्हां सां ईअं ई हूंदासीं। हीउ सॼो सेट तव्हांजे साम्हूं आहे, ईअं ई सुठा सुठा तयारु थींदासीं, सुठी सुठी ड्रेसिस पाए करे तव्हां सां कचहरी कंदासीं। कल्ह त मां ॾाढो डिसअपॉइंट थियसि, छो जो तव्हां जेके बि असांजा भाइर भेनर कॉल कयो पिया, पंहिंजे शहर जी स्पेशलिटी न पिया ॿुधायो मूंखे। हालांकि मां पहिरियों ई चयो हुयो त जेके बि मूंखे भाउ भेण कॉल कनि ज़रूरु ॿुधाइनि त तव्हांजे शहर जी स्पेशलिटी कहिड़ी आहे, तव्हां कहिड़े कहिड़े शहर मां कॉल कयो था, त तव्हां ख़ासियत ॿुधायो त तव्हांजे शहर जे ख़ासियत कहिड़ी आहे, उते कहिड़ी शइ वधीक मशहूरु आहे। जीअं चवंदा आहिनि मेहर जी मेहंदी तमामु घणी मशहूरु आहे ऐं शिकारपुर जो अचार तमामु घणो मशहूरु आहे ऐं ख़ैरपुर छो त मुंहिंजो पंहिंजो ॻोठ बि रहियो आहे, त मूंखे ख़ैरपुर में जेका स्पेशलिटी लॻंदी आहे, ख़ासियत लॻंदी आहे, उते जेका बनारसी जेका मिलंदी आहे, कपिड़ा जेके हूंदा आहिनि बनारसी वारा तमामु बहितरीनु मिलंदा आहिनि। ऐं उहा बनारसी हिते असांखे कराची में कोन मिलंदी आहे ऐं उहा ख़ासि बनारसी जॾहिं बि शादियूं थींदियूं आहिनि ख़ानदान में, फैमिली में, किथे बि शादियूं थींदियूं आहिनि, स्पेशली बनारसी उहा उतां ई ईंदी आहे असांजे घरनि में, पूरे ख़ानदान में इनफैक्ट। त तमामु सुठो लॻंदो आहे। पंहिंजे कल्चर सां प्यारु करणु घुरिजे ऐं हिन कल्चर जे लाइ त असांजी जान बि क़ुर्बान आहे, सिंध लाइ असांजी जान बि क़ुर्बान आहे। ऐं ॿी ॻाल्हि मां इहा चवणु चाहींदसि, हिकिड़ो वक़्तु हूंदो हुयो, छो त सिंध जो वॾे में वॾो शहर कराची ई आहे ऐं मूंखे चङी तरह यादि आहे त कराची में कंहिं वक़्तु सिंधी तमामु घटि नज़र ईंदा हुआ, छो त हू शायदि पंहिंजनि ॻोठनि ताईं, पंहिंजनि ई शहरनि ताईं महदूद हूंदा हुआ, कराची में न ईंदा हुआ, न रहंदा हुआ या जॉब्स न कंदा हुआ उन टाइम, तमामु घटि नज़र ईंदा हुआ। असां सिकंदा हुआसीं त कोई असांखे पंहिंजी ज़बान वारो मिले, कोई सिंधी असांखे नज़र अचे, कंहिंसां असां ॻाल्हायूं, कंहिंसां दोस्ती कयूं। इनफैक्ट मूंखे इहो बि यादि आहे त मां स्कूल में जंहिं टाइम पढ़ंदी हुअसि त उते मूंखे कोई सिंधी छोकिरी नज़र न ईंदी हुई ऐं इहा शइ असां मिस करणु शुरू कंदा हुआसीं त छो असां परे आहियूं, छो असां जेको आहे पंहिंजा ॻोठ छॾे करे असां शहरनि में आयासीं। ज़ाहिर आहे बाबा बैंक में हुयो त ट्रांसफर्स हर जाइ ते थींदा रहंदा हुआ, त जंहिं टाइम असां कराची शिफ्ट थियासीं त उन टाइम इहा शइ तमामु घणी मिस कंदा रहियासीं। पर हाणे अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह इहा जेका शिकायत आहे इहा सम्झो त ख़तमु थी वई आहे। हाणे जाइ जाइ ते कराची जे अंदरि तव्हांखे सिंधी भाउ भेण वसियल नज़र ईंदो आहे ऐं मां इहो चई सघां थी त 85% तव्हांखे कराची जे अंदरि सिंधी नज़र ईंदा, जेके जॉब्स बि कनि था, वॾियूं वॾियूं कंपनीज़ बि रन कनि था, वॾा वॾा चैनल्स बि रन कनि था ऐं जेको आहे बैंक्स में बि आहिनि, डिफरेंट जिथे बि उन्हनि खे जॉब्स मिलनि थियूं या पंहिंजो बिज़नेस कनि था। तव्हांखे हर जाइ ते सिंधी हींअर बिल्कुलु महिनत कंदो नज़र ईंदो ऐं उन पंहिंजो पाण खे पाण मञरायो आहे, छो त सिंध असांजी ई आहे। ऐं असां सां गॾु गेस्ट बि हिते बिल्कुलु मौजूदु आहिनि, शोभी भाई बि अॼु असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि। कल्ह शोभी भाई जेको आहे एब्सेंट हुया, शोभी भाई खे बिल्कुलु दड़का बि ॾींदासीं ऐं उन्हनि सां कचहरी बि कंदासीं, उन्हनि खे वेलकम भी कंदासीं। अस्सलाम वालेकुम शोभी भाई। अस्सलाम वालेकुम किरण। कैसे हैं आप? ठीक हैं? बिल्कुल ठीक हूँ, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। और देखें कितनी रौनक है हमारे साथ माशाल्लाह से। और जो आपने ड्रेस किया है अपने सिंध का, जी जी जी, सिंधी अजरक का, वो भी कितना हसीन लग रहा है माशाल्लाह से। मेरा फेवरेट ड्रेस और मुझे भी बहुत पसंद है, इसलिए मैं आज अजरक पहन के आया हूँ। माशाल्लाह बहुत अच्छे लग रहे हैं आप भी। तो और कितना हमें अच्छा लग रहा है, हम 2-3 दिन से सेलिब्रेट कर रहे हैं अपने इस डे को। तो मैं तो कहता हूँ कि ये दिन जाए ना, सही बात बस हमेशा के लिए रह जाए। तो कितने रंग हमारे दरमियान, हमारे तक ये मौजूद हैं, ये भरे हुए हैं। तो इसी तरह कलरफुल ज़िंदगी अगर हमारी रहे, अल्लाह करे आमीन आमीन आमीन। आपको कैसा फील हो रहा है कि मतलब आपने अजरक वाली कोटी पहनी हुई, आपने अजरक खुद पहना हुआ है? प्राउड फील हो रहा है। ज़ाहिर है सिंध में रहते हैं, सिंधी हैं और फ़ख्र ही होता है इस बात का
क्योंकि हमारे जितने भी ये ड्रेसेस हैं वो बहुत हसीन और ख़ूबसूरत हैं, तो इसको हम जितना पहनते हैं ऐसा लगता है हम सजते जाते हैं, खूबसूरत होते जाते हैं, हमारी पर्सनैलिटी बढ़ती जाती है। सही बात है। तो मैं तो यही कहूँगा व्यूवर्स के सिंधी अजरक की पहले तो इज़्ज़त रिस्पेक्ट करें और इसे ज़रूर पहनें, ज़रूर पहनना चाहिए। बिल्कुल सही बात है। मां तव्हांखे इहो बि ज़रूर ॿुधाईंदी आहे न त हीअ जेका अॼु मां ड्रेस वेयर कई आहे सिंधी लिबास वारनि जी ड्रेस आहे, त सिंधी लिबास वारनि जो पेज जेको आहे लाइक कयो, हुन ते कमेंट कयो ऐं शेयर कयो। तव्हांखे जॾहिं बि उन्हनि खां ड्रेस वठणी आहे त तव्हां उन्हनि खां बाय करे सघो था। ऐं ॿियो हिते इहो ज़रूरु चवणु चाहींदसि, मुंहिंजी अम्मा यानी मुंहिंजी ससु अम्मा जेका आहे उहा अॼु मुंहिंजो शो ॾिसी रही आहे, छो त उन्हनि खे अजरक तमामु घणो पसंदि आयो। हमेशह अजरक ई पाईंदियूं आहिनि, जंहिं वक़्तु बि ॾिसो उहो रहे जी जाइ ते उहो अजरक ई पाईंदियूं आहिनि। त अॼु उन्हनि मूंखे ख़ासि मैसेज करे इहो चयो त अॼु तूं इहा ड्रेस पाती आहे त अॼु मां तुंहिंजो शो ज़रूरु ॾिसंदसि। थैंक यू अम्मा, तव्हां शो ॾिसो था, मूंखे ॾाढो सुठो लॻो। ऐं जेकॾहिं तव्हां कॉल करणु चाहियो था तव्हां बिल्कुलु कॉल बि करे सघो था, मूंखे कोई मसइलो कोन्हे, तव्हां सां कचहरी बि करे सघां थी। बल्कि तव्हां खां त अञा वधीक शयुनि जी ख़बर पवंदी त छा असांजो कल्चर आहे ऐं कीअं असांजो कल्चर आहे। असांजा गेस्ट बि हिते मौजूदु आहिनि, माशाअल्लाह ॾाढा टैलेंटेड आहिनि, ॾाढा वर्सटाइल आहिनि ऐं माशाअल्लाह सां ॾाढा हैंडसम बि आहिनि। ऐं तव्हां उन्हनि खे डिफरेंट ड्रामाज़ जे अंदरि एक्टिंग कंदे ॾिठो आहे, कमर्शियल होस्ट बि रहिया आहिनि, मॉडलिंग बि कई आहे ऐं ॾाढा सुठा एक्टर आहिनि। त उन्हनि खे वेलकम कयूं था। असां सां गॾु आहिनि रहमान राजपर, उन्हनि खां पुछंदासीं त हिन कल्चर खे कीअं ॾिठो आहे ऐं कल्चर जे हवाले सां हू छा चवंदा। अस्सलाम वालेकुम रहमान, कीअं आहियो? वालेकुम सलाम, वॾी महिरबानी किरन, अल्हम्दुलिल्लाह मां ठीकु आहियां, कीअं आहियो? ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक, थैंक यू, तव्हां हिते आया, तव्हां पंहिंजो टाइम ॾिनो असांखे। हिकिड़ी जॾहिं खां तव्हांजो शो स्टार्ट थियो न त मां पहिरां बि तव्हांखे इहा ॻाल्हि कई त तव्हांजो जेको हिकिड़ो उरूज खणी चइजे त केटीएन जो असांजो असांखे फुर्सत ई कोन मिलंदी, उन टाइम में मां तव्हांखे पाण ॾिसंदो हुउमि, जॾहिं तव्हां बैक थी आहियो त मां सोचींदो त मां कॾहिं गेस्ट थी ईंदुसि। अरे थैंक यू सो मच, इहा मुंहिंजे लाइ ऑनर जी ॻाल्हि आहे। ऐं असांजा वाक़ई उहे कुलीग्स जिन असांखे सिर्फ़ु स्क्रीन ते ॾिठो या हाणे हू पाण कमु कनि था त उन्हनि सां मिली करे ॻाल्हाए करे ॾाढो सुठो लॻंदो आहे। त इहा मुंहिंजे लाइ वाक़ई ऑनर जी ॻाल्हि आहे। त रहमान, अॼुकल्ह छा थी रहियो आहे ज़िंदगी में? बसि अॼुकल्ह मसरूफ़ियात ॾाढी वधी वई आहे, ईअं खणी चइजे त हिकिड़ो शॉर्ट टाइम आहे, छो त कराची लाइफ त वैसे बि ॾाढी बिज़ी लाइफ आहे न, ऐं रूटीन बि तव्हांजी इहा आहे जो राति जो तव्हां दोस्तनि सां निकिरो था, पोइ वापसी ते तव्हां अचो था, जेका अधु राति थी वञे, सुबुह जो उथंदे उथंदे 12-1 थी थो वञे, वरी शाम जा 2 पहर जेके आहिनि उहे बिज़नेस में गुज़री था वञनि। ऐं उन सां गॾु गॾु सोप सीरियल बि अपकमिंग अचे थो। माशाअल्लाह, ठीकु आहे। त तव्हां स्टार्ट कहिड़े वक़्त खां कई, मतिलबु कहिड़ो साल हुयो जॾहिं तव्हां हिन फील्ड में आया? मुंहिंजो स्टार्ट आहे ज़िंदगी और ज़िंदगी सीरियल हलियो, सोप सीरियल हुयो शायदि। उन में सिर्फ़ु हिकिड़ो मुंहिंजो करेक्टर बि न चइजे, उनखे हिकिड़ो साइड रोल हुयो जंहिंमें सिर्फ़ु मुंहिंजी फर्स्ट एंट्री जेका केटीएन जे प्लेटफॉर्म ते थी हुई, उहा मुंहिंजी ज़िंदगी में, उहो शायदि 2013 या 14 जो टाइम आहे, तॾहिं खां मुंहिंजी फर्स्ट एंट्री। अच्छा, त तव्हांखे शौक़ु हुयो या तव्हांजो बसि शौक़ु? सिर्फ़ु शौक़ु हुयो अचण जो हिते? सिर्फ़ु शौक़ु, शौक़ु जी इंतिहा हुई। अच्छा। ऐं उहा इंतिहा शौक़ु वारी जेका थींदी आहे न, उहा तव्हांखे जीअं बालकपन नंढपण खां तव्हांखे उहा ज़ाहिर थींदी आहे, पोइ तव्हांजा मिट माइट बि फील कंदा आहिनि त हीअ कहिड़ी फील्ड में वेंदो न। ऐं उन टाइम ते हालांकि मां ॾाढो नर्वस बि रहंदो हुउमि, हिकिड़ो क्लास में सफ़ा हिकिड़ो शरीफ़, ऐं हाणे त माना उहे दोस्त चवंदा आहिनि त तूं सफ़ा क्लास में सफ़ा शरीफ़ तूं हूंदे, तूं ई अचे हिन फील्ड में जेका शोबिस में अची करे पाण मिञायो थी, त ॾाढो क्रेज़ हुयो। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह साईं साथ ॾिनो, माशाअल्लाह, ऐं केटीएन जी साथ ॾिनो, जो असां ईअं सम्झो इंटीरियर सिंध मां अची करे पंहिंजो पाण खे हिकिड़ो मौक़ो फ़राहम करे ॾिनो आहे केटीएन। त तव्हांखे मतिलबु केतिरी महिनत करणी पई, तव्हां पंहिंजो पाण खे मञायो? ज़ाहिर आहे डीप में ईंदासीं पोइ रोई पवंदुसि मां, तव्हां बि रोई पवंदव। पर अॼु ॾींहुं ॾाढो सुठो आहे, कल्चरली ॾींहं में ॾाढा सो ख़ुशी वारा ॾींहं आहिनि, ऐं तमामु जेका माना सॼी सिंध महके पई, पर महिनत ॾाढी करणी पई, ख़ासि करे मुख़्तलिफ़ फील्ड्स में महिनत आहे, पर हिन फील्ड में मां सम्झो ॾाढी महिनत आहे, ऐं ख़ासि करे छोकिरनि जे लाइ त तमामु घणी आहे। त उहो टैलेंटेड जेकॾहिं तव्हां आयो ऐं तव्हां में पंहिंजो जेकॾहिं टैलेंट आहे त मां चवां थी त तव्हां हिकदमि क्लिक करे वेंदा। उहो बि तॾहिं न जॾहिं तव्हांखे फर्स्ट मौक़ो बि त मिले न, फर्स्ट तव्हांखे मौक़ो जॾहिं मिले थो, उतां तव्हांजो हिकिड़ो वॾो चैलेंज आहे तव्हांजो, त हिन फर्स्ट मौक़े में तव्हां पंहिंजो पाण खे केतिरो अॻिते वठी था वञो।
तव्हां यकीन न कंदो जॾहिं फर्स्ट स्टार्ट कई हुई मां मुंहिंजो हिकिड़ो हिते सीरियल हलियो हुयो KTN ते फर्स्ट दानिश नवाज़ जो डायरेक्टेड हुयो क़यामत जेकॾहिं अॼु बि व्यूवर्स खे यादि हुजे त उन में सुमेर जी मां सिस्टर थी हुयसि सुमेर भुट्टो जी सही ऐं उहो कैरेक्टर मुंहिंजो इहो हुयो जो हितां खां होसी ताईं वेंदी हुयसि फ्रेम में आउट थी वियसि वरी ईंदी हुयसि कंहिं लाइ चांहि खणी ईंदी हुयसि कंहिं लाइ पाणी खणी ईंदी हुयसि साइलेंट मूवमेंट में सफ़ा साइलेंट मूवमेंट हिकु ॿ डायलॉग्स हूंदा त हूंदा 7 महीना गुज़री विया मूंखे KTN मां का कॉल न आई मां चुप करे वेठी हुयसि हाणे मूंखे बाबा चवंदो हुयो त तूं डॉक्टर थींदीअं मां चवंदी हुयसि त मां एक्टर थींदसि त इहो असांजो झगड़ो घर में हलंदो रहंदो हुयो त उन खां पोइ अचानक हिकिड़े ॾींहुं कॉल थी अचे ऐं मूंखे ख़बर पई त मूंखे हेॾे वॾे सोप में जेको आहे कास्ट कयो वियो आहे ऐं उहो बि एॾो वॾो नेगेटिव कैरेक्टर आहे त उन ॾींहुं मां बाबा खे चयो बाबा अॼु मां डॉक्टर न अॼु मां एक्टर त इहो तव्हांखे चांस जेको आहे न मिलंदो आहे बाय चांस मिलंदो आहे ऐं उन टाइम तव्हांखे वाक़ई लॻंदो आहे त तव्हांजे अंदरि जेके बि एबिलिटीज़ आहिनि जेको बि तव्हांजो टैलेंट आहे अॼु उहो तव्हांजो सफ़र करिणो आहे ॾाढो माण्हू एक्साइटेड हूंदो आहे एक्साइटेड हूंदो आहे हालांकि मां फर्स्ट जॾहिं महमूद मीर जा डायरेक्टर हुआ पोइ मां जॾहिं फर्स्ट एंट्री ॾिनी उन खां पोइ मूंखे कॉल करण जी ज़रूरत कोन पई पाण ई मूंखे कॉल थींदियूं हुयूं हलो इहो बि सुठो आहे माशाल्लाह अच्छा जीअं असां सॼो हफ़्तो माशाल्लाह सां ही सेलिब्रेट करे रहिया आहियूं कल्चर जो ॾींहुं 5 डिसंबर ते इंशाल्लाह सभु गॾिजी करे असां सेलिब्रेट कंदासीं त तव्हां कल्चर खे कीअं था ॾिसो कल्चर जीअं सवेल तव्हां ॻाल्हि करे विया त को वक़्तु हूंदो हुयो हिन कराची में हालांकि तव्हां असांखां कराची में काफ़ी टाइम पहिरां खां हुया पर असां जॾहिं खां कराची अचणु स्टार्ट कयो 2007, 8 खां 9 खां कराची असांजो अचणु थियो जॾहिं फस्ट असांजो हुन KTN जे प्लेटफॉर्म तां असां सेलिब्रेट कयूं पिया कल्चर डे त उन्हनि ॾींहंनि में मां कराची जे कंहिं अहिड़े एरियाज़ में रहंदो हुउसि जिते मूंखे परे परे ताईं सिंधी नज़र न ईंदो न पोइ मां जॾहिं महिल घरां तयारु थी निकिरां पियो सिंधी टोपी पाती अजरक पातो चाहे 100 माण्हू बीठा हुजनि पर सिंधी माण्हू परे खां लॻंदो आहे त माना हुन में हिकिड़ो निखार अची वेंदो आहे अजरक पाइण सां हिकिड़ो निखार अची वेंदो आहे त मूंखे ॾाढो मतिलबु इहो फील पियो थिए माण्हू ड्रेजारीनि बि पिया त हालात जे हिसाब सां पर ख़ैर उहो अची वियासीं उन ॾींहं खे ॾिसां थो ऐं अॼु ॾिसां थो त मूंखे को अंदरूनी सिंध जे शहर ऐं कराची में को फ़र्क़ु महसूसु कोन थो थिए इंतिहाई ख़ुशी थींदी आहे हीअ जेके ॾींहं असांजा कल्चर डे वारा आहिनि जीअं असां हिकिड़ो सालियानो हिकिड़ी शयूं असां कंदा आहियूं ईद मल्हायूं था सालियानो या सालियानो कंहिं शहर में मेला लॻनि था माण्हू उन्हनि जो बि इंतज़ारु कंदा आहिनि त भिरशा ते मेलो लॻे थो या सेमण ते आहे त ईअं ई असांखे इंतज़ारु रहंदो आहे त कल्चर डे कॾहिं आहे महीनो पहिरां तयारी थींदी आहे ऐं हलंदो ॾाढो सुठो थो लॻे न न माशाल्लाह इन में वाक़ई ही त ॼण असांजो ईद वारो ॾींहुं थी थो वञे न हूअं ई त असां साल 2 ईदूं त सेलिब्रेट कंदा आहियूं 3 ईद असांजी हीअ आहे ऐं तमामु घणो मज़ो ईंदो आहे जॾहिं तयारियूं थियणु शुरू थी वेंदियूं आहिनि महीनो पहिरें खां वठी छोकिरियूं पंहिंजियूं ड्रेसिस तयारु करणु शुरू कंदियूं आहिनि ऐं वरी जेके घर में जेके अजरक पिया हूंदा आहिनि पोइ असां घर वारनि खे चवंदा आहियूं न न हीअ अजरक न आहे पाइणो असांखे नओं खपे नई डिज़ाइन वारो खपे अच्छा वरी ॻाल्हि इहा त इहो जेको जुनून असांजो आहे न तव्हां नंढड़नि ॿारनि खे बि ॾिसो त घरनि में तयारु थींदा रहंदा आहिनि मां हीअ के पाईंदुमि मां हीअ अजरक पाईंदुमि हिन डिज़ाइन वारो ऐं वरी जंहिं महिल असां घरनि खां निकिरंदा आहियूं त उहो जेको जोश नज़र ईंदो आहे न इहो जोश यकीन कयो को माना हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि आर्टिफिशियल्स कंदा आहिनि इहो जोश असांजे माना रत में समायल आहे जेको असां जोश जज़्बे सां अची करे सेलिब्रेट कयूं ऐं उनजो सबूत वरी असांजो जंहिं महिल प्रेस क्लब ते गॾु थींदा आहियूं जेतिरो असांजे सिंधी ॿाहिरि गॾु थींदा आहिनि त इहो हिकिड़ो वॾो सबूत आहे उहो समुंड हूंदो आहे उन वक़्तु ईअं लॻंदो आहे समुंड उटली पियो आहे ऐं इहो किथां समुंड ईंदो आहे का ख़बर कोन्हे का हूअं त जेकॾहिं नज़र फेराइजे त किथे न किथे कोई न कोई नज़र अची वेंदो पर उन ॾींहुं वाक़ई एतिरा माशाल्लाह माशाल्लाह भाउ भेण हूंदा आहिनि असांजा सिंधी जो ॾिसी करे दिलि ख़ुशि थी वेंदो आहे रहमान ते कॉल वठंदासीं ॻाल्हियुनि खे पोइ कंटिन्यू कंदासीं असां सां गॾु कॉल बि आहे हेलो अस्सलाम वालेकुम हेलो 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 अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी भाउ केरु पियो ॻाल्हाए अल्हम्दुलिल्लाह भेण अलीगुल भट्टी सदर कराची को ॻाल्हायां भेण जी जी भाउ कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह भेण तव्हांजी आवाज़ घटि अचे पहिरियों त जेको आहे न तमामु तव्हांजे महिमाननि खे हिते शोपी खे मुंहिंजे तरफ़ां जेको आहे मुबारकूं हुजनि हिन असांजे तमामु बहितरीन ड्रेस जे बारे में अदा तव्हांजी आवाज़ ई कोन थी अचे मूं ताईं अदी आवाज़ अचे पई जी अदा हाणे अचे थी अदी मां चवां थो जेको आहे बहितरीन असांजी जेको आहे सिंध जे बारे में ईअं चवंदुमि त जेको आहे असां उहे हिकु
सिंध असांजी उहा आहे जेका परावनि खे पंहिंजे पेट में ऐं पंहिंजे गोद में जेको पंहिंजो करे छॾे ऐं हिकु दफ़ो जेको सिंध में अचे किरण उहो वरी वञण जो नालो न वठंदो आहे। एॾो त असां प्यार ॾियण वारा माण्हू आहियूं। सही बिल्कुलु बिल्कुलु ऐं सही ईअं चवंदुमि त सिर्फ़ु ही असां नारा ऐं अजरक टोपी न ॾेखारियूं, ॻोठनि दिलि हर ज़िले में हिकु मलाखड़ा मेला लॻणु खपनि जंहिंमें हर कल्चर ॾेखारणु खपे। जीअं असांजा पुराणा ख़तमु थी विया आहिनि, चांद घोड़ा छॾा हर पंजारियूं जेके तव्हांखे किरण नाला नथा अचनि जी उहे ॾेखारणु खपनि। ऐं ॿियो आहे रहमान खे बि अस्सलाम वालेकुम चवंदुमि। ऐं असांजी सिंध हींअर काफ़ी बहितरीनु वञे पई पढ़ाई लिखाई जे बारे में ऐं इनशाला अॻिते इनशाला पढ़ंदासीं, महिनत कंदासीं। ॿुधण वारनि खे मुंहिंजी अपील आहे कंहिं तरीक़े सां बुख ते रही बि ॿार पढ़ायो। सही अदा मां तव्हांखे इहो पुछणु चाहींदसि त तव्हां सिंध में कहिड़े शहर खां वास्तो आहे तव्हांजो? अॼु आऊं तलीपुर शहर आहे मुंहिंजो थारू शाह। असांजे शहर में खूबी आहे त असां वटि पूरी माना 100 साल जी हिस्ट्री में को जरकी जहिड़ो तहिड़ो न माफ़ी माण्हू आहियूं। असां जहिड़ो झगड़ो न ॼाणूं, प्यार ॾियण वारा आहियूं। किरण बाबा मुंहिंजे पूरे ज़िले में तव्हांखे चोर लोफराई न मिलंदी। सही असां हूअं ई मोहबती माण्हू आहियूं न। असांजो ज़िलो इन ॻाल्हि में मोहबती आहे, प्यार ॾियण वारो आहे। ऐं बिल्कुलु मुंहिंजे शहर ज़िले में जेको ईंदो त इनशाला पूरी ज़िंदगी नसल खे ॿुधाईंदो त इहो नौशहरो ज़िलो उहो अची हर शइ असांजी मशहूरु ई आहे। का अहिड़ी शइ न आहे के जलाओ महिनत कश माण्हू गुलूकार असां वटि तमामु वधीक मोरो शहर मुंहिंजो भरियो पियो आहे। सही सही ठीकु आहे दा ठीकु आहे। ऐं किरण तव्हांजो बहितरीनु ड्रेस तव्हांजो बहितरीनु शोभी भाउ खे अब्दुर्रहमान प्यारो लॻे पियो ऐं मूंखे तव्हांजो ॾाढो सुठो प्रोग्राम लॻे पियो। अची मुंहिंजे लाइ थोरी दुआ कंदा त मुंहिंजी तबियत हाणे तमामु ख़राबु थींदी थी वञे। ऐं तव्हांखे ॾिसी मां हिमत तक खिड़की के वचूं ॻाल्हायां पियो। अल्लाह से रहम कंदो, अल्लाह से तव्हांखे सेहत वारी ज़िंदगी ॾींदो इंशाअल्लाह। तव्हांखे सलामत रखे तमामु बहितरीनु। ऐं सिंध जूं तमामु कहिड़ियूं खूबियूं आहिनि जेके असांजी सिंध जूं ईद ॾींहुं असांखे मुर्दनि खे प्यारे छॾींदो आहे। एतिरो जज़्बो ईंदो आहे पाण चवंदो आहे नचा थी। सही था चओ ठीकु आहे। जज़्बो अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। बाबा मुंहिंजे लाइ दुआ कजो अल्लाह तव्हांखे पूरे पुराणी अते अंसार कोस खे सलाम चवंदुमि उहो अते तव्हांखे मुंहिंजो नंबर वठी मूंसां ज़रूरु ॻाल्हाए। ठीकु आहे भाउ ठीकु आहे इंशाअल्लाह। ठीकु भेण अल्लाह हाफ़िज़ भेण। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़ जी। व्यूअर्स त कचेरी तव्हां सां बिल्कुलु थींदी पर वक़्तु आहे ब्रेक जो, जल्दी वापसि था अचूं। तव्हांखे भलेकार चवंदासीं शो में। ऐं जीअं ब्रेक खां पहिरियां असांजे भाउ अलीगुल भट्टी भाउ कॉल कई हुई ऐं उन्हनि इहो ई चयो त सिंधी महिमान नवाज़ हूंदा आहिनि। त बिल्कुलु सिंधी तमामु घणा महिमान नवाज़ बि हूंदा आहिनि ऐं तमामु घणी जेको आहे रिस्पेक्टेबल बि हूंदा आहिनि। रिस्पेक्ट ॾियण वारा बि तमामु घणा हूंदा आहिनि, प्यार कंदड़ बि तमामु घणा हूंदा आहिनि ऐं दिलि जा नरम बि ॾाढा हूंदा आहिनि। त ईअं आहे रहमान या न? बिल्कुलु ईअं आहे 100% आहे। छो त इहो हिकिड़ो ज़िंदा मिसाल आहे न त तव्हां जेकॾहिं पाकिस्तान जे पूरे सूबनि में तव्हां ॾिसो त सभिनी खां घणी आमदोरफ़ असांजी सिंध में आहे। छो आहे? माण्हुनि खे उहो मान मिले थो, माण्हुनि खे एतिरो प्यारु मिले थो असां सिंधियुनि मां। त इन जे करे माण्हू पंहिंजा सूबा छॾे करे असांजी सिंध में वधीक रिहाइश पज़ीर थियनि था, पंहिंजा कारोबार कनि था। अच्छा मां पहिरियों इहो ट्रेंड बि ॾिसंदी हुयसि त सिंधियुनि में पहिरियों कोई शादी कोन कंदो हुयो ऐं अॼुकल्ह त माशाअल्लाह मां ॾिसां थी हर कोई चए थो त भई सिंधियुनि में असांखे शादी करणी आहे। उनजो छा रीज़न आहे? मुंहिंजी ख़्वाहिश आहे। वैसे बि चवंदा आहिनि त जिते बि तव्हां कंहिं जेकॾहिं ॻोठ में नंढिड़ो मिसाल थो ॾियां, कंहिं तव्हां ॻोठ में जेकर तव्हां वञो था, तव्हां कंहिं ॿी बिरादरी सां तव्हांजो तालुक़ु आहे, तव्हां ॻोठ में वञो था त उतां जे रस्मनि रिवाजनि मां एसि ताईं तव्हां उन्हनि जा पंहिंजा न आहियो जेसि ताईं तव्हां उन सां मिटी माइटी नथा कयो। मिटी माइटी थी वई, तव्हां हुनजा घर जा हिकिड़ा फ़र्द थी विया न। अब हीअ माइट आहे, भले पोइ कास्ट ॿी हुजे पर हीअ असांजो माइट आहे। माइट छो आहे त हुन सां रिश्ता थियल आहिनि। माना इन करे माण्हुनि जी इहा ख़्वाहिश आहे त सिंधियुनि सां या असांजी सिंध सां इन करे घणो त जीअं असां हुनजा घर जी अञा वेझो गहरो थियूं। न न तमामु सुठो लॻंदो आहे। ऐं जॾहिं बि किथे बि का ख़बर पवंदी आहे त भई फलाणी लैंग्वेज वारो माण्हू जेको आहे असां में सिंधियुनि में शादी थी थिए हुनजी, या वरी उहो काफ़ी इंस्पायर थींदा आहिनि असांजी रस्मुनि सां। जेके शादी में जेके रस्मूं थींदियूं आहिनि उहे बि मां चवां थी एंटीक रस्मूं आहिनि। अहिड़ियूं रस्मूं मां चवां थी किथे बि न हूंदियूं। त असां सां गॾु कॉल बि आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अहमद लाचारी सदारकोट मुंहिंजी भेण। जी जी भाउ कहिड़ा हाल आहिनि तव्हांजी? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे? जी जी तबियत ठीकु आहे तव्हांजी?
खैर खैर अॼु तव्हां ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक जी अदा। अॼु राजपाल साहिबु आयो आहे, ॾाढो दिलि ख़ुशि थी थिए। नओं अदा वॾी महिरबानी साईं, वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। अलाह ख़ुशि रखंदुनि। मां ड्रामा में ॾिसंदो आहियां। लख कुर्ब साईं, लख हलो हलो राजपाल साहिबु। जी 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 सर, लख कुर्ब, महिरबानियूं सर। साईं ख़ुशि आहियो न? अल्लाह जे सां, अल्लाह जे सां। तव्हां ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे तव्हांजी? ॿियो ख़ैर दुआ आहे तव्हांजी। तव्हांजो सुठो कमु महिरबानी 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 साईं। ॾिसंदा आहियूं। मौला तव्हांखे ख़ुशि रखंदो, आमीन सदा ईअं तरक़ी कंदा रहंदो इंशाल्लाह। आमीन आमीन। अदी जी अदा। अदी शोभी भाई खे चओ मुंहिंजे भाते जी शादी आहे जेकुंबाद में, उनखे उनजे लाइ को सुठो ख़ुशी जो गीत ॿुधाए। बिल्कुलु बिल्कुलु चऊं था। तव्हां मूंखे इहो ॿुधायो त शहदाद कोट जी कहिड़ी ख़ासियत आहे? अदी शहदाद कोट में सारियूं ॾाढियूं सुठियूं थींदियूं आहिनि। अरे वाह, चांवर चांवर अच्छा मशहूर आहिनि उतां जा। सुठो थींदो आहे। जी 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 ऐं तो अपर सिंध जो शहर आहे। जी जी सिंध बलोचिस्तान जो शहर आहे। सही। हा हलो माशाल्लाह, ॿियो ख़ैर न? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। इहो शोभी भाई खे चइजो मुंहिंजे तरफ़ अर्ज़ रखजोसि। बिल्कुलु बिल्कुलु ख़ुशी जो कलाम ॿुधाए। ॿुधायूं था, चऊं था। ओके अदा, फिर ख्याल रखिजो। अल्लाह हाफ़िज़। त मुंहिंजे ख्याल सां शोभी भाई के हाँ गानो बिल्कुल बिल्कुल, ॿुधाइणु म्यूजिक खपे भी ज़रूरी हींअर। है। बिल्कुल बिल्कुल सही बात है। शोभी भाई क्या रेडी किया है आपने? छा तव्हां तयारु कयो आहे असांजे लाइ? मां तव्हां सां सिंधी में थी ॻाल्हायां अॼु। आज मेरा बड़ा दिल था और मैंने बहुत सारे अपने सॉन्ग्स रेडी किए थे सिंधी ना। अब ये है कि कुछ मेरी तबीयत थोड़ी सी नासाज, फ्लू हल्का हल्का सा, ठीक है, लेकिन मेरा दिल कर रहा है कि हमारे लेजेंड आर्टिस्ट जनाब हमारे सूफ़ी सिंगर अल्लन फ़कीर जी का गाया हुआ एक बहुत मारूफ कलाम है, तो मैं उसे गाने की कोशिश करता हूँ और मेरी ख्वाहिश भी है कि मैं उसे गाऊँ, क्योंकि अल्लन फ़कीर जी की भी जितनी वाई उन्होंने गाई हैं, जितने सॉन्ग गाए हैं, उसमें कोई शक नहीं, नो डाउट कि वो बहुत अच्छी हैं, तो मैं कोशिश करता हूँ ज़रूर। तेरे इश्क में जो डूब गया उसे दुनिया की लहरों से डरना क्या। जो भी डूब गया उसे दुनिया की लहरों से डरना क्या। तेरे इश्क में जो भी डूब गया उसे दुनिया की लहरों से डरना क्या। तेरे इश्क में जो भी अल्लाह अल्लाह कर भैया, हुम्मा हुम्मा कर भैया, हुम्मा हुम्मा चल भाई चल, ठुमक ठुमक था तैयार। कालियां भूरियां कुंडियां पालियां, कालियां भूरियां हो, कालियां भूरियां कुंडियां पालियां, तेरी चुगली करने वालियां। जैसे दरिया का पानी जीवन दे उसे दरिया की लहरों से डरना क्या। तेरे इश्क में जो भी डूब गया उसे दुनिया की लहरों से डरना क्या। तेरे इश्क में जो भी अल्लाह अल्लाह कर भैया, अल्लाह ही से डर भैया, हुम्मा हुम्मा चल गई चल, ठुमक ठुमक था तैयार हो।
माशाल्लाह वाह, माशाल्लाह, ज़बरदस्त। बहुत आला और बहुत अच्छी ट्राई की आपने माशाल्लाह से, बहुत पसंद आया हमें। आई होप द व्यूअर्स तव्हां भी इंजॉय कयो हूंदो ऐं रहमान भी हिते अल्लन आहे। फ़कीर जी के लिए मैं सिर्फ ये कहना चाहूँगा कि वो एक सच्चे फ़नकार जिसे बोलते हैं ना, बिल्कुल सच्चे, वो कोई बनावटी नहीं थे, उन्हें अल्लाह रब्बुल आलमीन ने बनाया था। सही, तो उनकी जितनी भी गाई हुई चीज़, शायरी, उनकी पोइट्री, वो जिस तरह गाते हैं हम उस तरह नहीं गा सकते। मतलब बिल्कुल जैसे भी। नेचुरली हाँ कहें कि जी, natural प्योर बिल्कुल। वो क्योंकि उनकी जो स्केल थी, पिच थी, और जिस तरह वो बिल्कुल हाँ। मस्त होकर उस पोइट्री के अंदर करते थे, अल्लन फ़कीर जी जैसा कोई हो नहीं सकता। हो नहीं सकता, सही बात है। तव्हां खे भी सिंगिंग वग़ैरह जी शौक़? गुनगुनाईंदो आहियां कॾहिं आहा, कॾहिं, हा। वो छा था ॿुधायो असांखे? गुनगुनाईंदो आहियां। असल में वरी हिते सोचण पहिरां जीअं तव्हां सुवाल कयो न, मां चयो नथो मञां न, छो त जेकर मञींदुमि त वरी ॻाइणो पवंदो। तो अक्सर वरी कॾहिं कॾहिं झुंगारींदो आहियां। न न, ईअं त थी नथो सघे त असांजे शो में कोई अचे गानो न ॻाए। न पोइ वरी असल में ईंदा ई मूंखे 2 या 3 आहिनि न। कोई मसइलो न आहे। इलाही दफ़ा प्रोग्राम्स में आयो आहियां त पोइ ॾिसंदड़ जेके व्यूज़ हुई चवंदा बसि इहे 2 3 ई था अचनि, पोइ हाणे जेके वणंदा हुआ ख़ैर आहे। उहो ई ॿुधाए छॾियो, असां ॿुधूं त सही रहमान जी आवाज़ कीअं आहे? न का रायत वग़ैरह मिलंदी। थोड़ी थोड़ी थोड़ी। हम खाली कॉर्ड्स पे थोड़ा सा कुछ हाँ। करते हैं। हम भी तो सुने कि कैसी आवाज़ है। अच्छा मूंखे आशिक़ निज़ामाणी जो सुठो लॻंदो आहे ॾाढो, उहो केॾी में बेचई आहे न। ओह हाँ, नाइस सॉन्ग। ला 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 हुआ केॾी न बेचैया, हुआ केॾी न बेचैया, मूंखे हेखल छॾे वैया, हुआ केॾी न बेचैया, ला 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 लास्ट मिसरो करे छॾियो। ज़बरदस्त, जी जी, योर फेवरेट आहे न। सही। जग में तन्हा मूंखे छॾे हुन, हो जग में तन्हा मूंखे छॾे हुन, हमदर्दीअ जी हम हैया, केॾी न बेचैया, हुआ केॾी न बेचैया। वेरी नाइस, जबरदस्त, अगर आप पहले माशाल्लाह। गाते तो मैं गाता ही नहीं, इतना सुरीला आपने अच्छा हाँ हाँ, गाया। माशाल्लाह। वरी ॾाढी कॾहिं कॾहिं आवाज़ गुनगुनाईंदा कीअं आहियूं। तव्हांजी? बस ही गुनगुनाईंदा आहियूं त कॾहिं पोइ तव्हां ट्राई छो न कई सिंगिंग जी तरफ़? इहो वरी मंज़िल वॾी आहे न, मां हिनखे तमामु वॾी मंज़िल सम्झंदो आहियां। अञा असांजी एक्टिंग जो पंहिंजो हिकिड़ो रुझान आहे, पर हीअ सिंगिंग वरी ख़ासि करे जेको मथे ॻाइणु बाक़ी हाणे ॾिसो था त सिंधी मीडिया में माशाल्लाह काफ़ी खोड़ सारी एक्ट्रेसिस आहिनि जेके सिंगर्स ठही वियूं आहिनि, ऐं एक्टर्स मूंखे न आहे यादि त कोई एक्टर सिंगर पर मां अहिड़ो थियणु थो चाहियां न, वरी कंप्यूटराइज़ जी मिलावट न हुजे न, हा, प्योर प्योर आवाज़, नेचुरली हुजे हा, माण्हू। प्योर आवाज़ ऐं हुजे। तव्हां जॾहिं नेचुरली आहियो तॾहिं तव्हां उनजो मज़ो ई पंहिंजो आहे न। सही। त तव्हांखे सॉन्ग्स वग़ैरह बि कया आहिनि हिते? मॉडलिंग कई आहे मॉडलिंग कई स्टार्ट आहे। मुंहिंजो जीअं स्टार्ट में त क्रेज़ हुयो त बसि स्क्रीन ते जेको आहे माना को चांस मिले, पोइ उनखे अलावा मां 12-13 जे दौर में कशिश ते सॉन्ग कयो हुयो, सही। सॾ ॾे में हर यार, आरिफ घुमरो जी आवाज़ हुई, डायरेक्टर बि उहो पाण हुया, वो कशिश ते हलिया। अच्छा अच्छा, उनजे अलावा बि कुझु चैनल से कया आहिनि। ओके ओके, त कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, भाउ केरु पियो ॻाल्हाए? जी बतीन खां बशीर अहमद पठान पियो ॻाल्हायां। जी भाउ, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, दुआऊं तव्हांजी, तव्हां सिहत वैसे? अल्हम्दुलिल्लाह। जी भाउ, ये अॼु माशाल्लाह प्रोग्राम ज़बरदस्त आहे जेको, ऐं रहमान भाई सां ॻाल्हाईंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदा। भाईजान छा हाल आहे? पुछो तबियत सही आहे? अल्लाह जे असां लॻा पिया। आवां ॿुधायो, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, दुआऊं तव्हांजूं। भाईजान तव्हांखे त टीवी ते ॾिसी ॾाढी ख़ुशी पई थिए। वॾी महिरबानी। माशाल्लाह तव्हांखे असां प्रोग्राम में ॾिसंदा आहियूं ड्रामनि में, ऐं तव्हां माशाल्लाह गानो बि ॿुधायो असांखे, ज़बरदस्त तव्हांजी आवाज़ में लॻो। हा महिरबानी भाउ, लख कुर्ब तव्हांजा। बसि अलाह ख़ुशि रखे तव्हांजी, महिरबानी। महिरबानी महिरबानी।
ठीकु आहे भाउ, तव्हांजी कॉल हिते डिस्कनेक्ट थी वई ऐं तव्हां सां ॻाल्हाइणो हुयो मूंखे पर रहिजी वियो। हलो ख़ैर आहे। अच्छा त हींअर तव्हांजो कोई प्रोजेक्ट हले KTN ते? अपकमिंग अचे पियो ॾाढो मेगा सोप सीरियल अचे थो KTN जो, दर्दन जो देस। ओके ओके। पूरी कास्ट आहे हिन में हा बिल्कुलु KTN जी बिल्कुलु। ऐं तमामु सुठो प्रोजेक्ट आहे। इंशाल्लाह उहो बि हफ़्ते 10 ॾींहंनि जे अंदरि अंदरि इंशाल्लाह नेक्स्ट मंथ में। इंशाल्लाह। तव्हांजो छा कैरेक्टर आहे हुनजे अंदरि? असल में मुंहिंजो कैरेक्टर जेको न हिन में इहो आहे त स्टोरी जी जेका मेन जड़ जितां स्टार्ट थो थिए न, त उहो कैरेक्टर आहे ॾाढो पॉज़िटिव कैरेक्टर आहे। ऐं स्टार्ट मुंहिंजो KTN जे प्लेटफॉर्म तां नेगेटिव कैरेक्टर्स में थियो। कंडन जी सहेज मुंहिंजो ड्रामो हलियो हुन में। पोइ मां डायरेक्टर सां करे सवालु कंदो हुउमि, मुंहिंजो फेस जेको आहे उहो त ॾाढो ईअं लॻे थो इनोसेंट लॻे। हा त मां मूंखे तव्हां एॾो चैलेंज छो था ॾियो तव्हां? पोइ वरी पोइ कुझु गेटअप अहिड़ो कंदो आहे जेको विलन लॻे। अच्छा त हुन हिसाब सां पर हीउ जेको कैरेक्टर आहे माना अहिड़ो ई मासूमियत वारो कैरेक्टर आहे त जीअं ॾिसंदड़नि खे ॾिसी करे ऑटोमेटिकली रहम अचे, अची वञे है न? हिकिड़ो त वैसे ई जेका फेस अहिड़ो आहे वरी ॾिसंदड़नि खे अहिड़ो हिकिड़ो मासूमियत जहिड़ो कैरेक्टर। छा नेगेटिव के तव्हां छा कंदा? शेपर वेपर तव्हां वधीक वॾी हा वॾा कुझु उहे कंदा आहियूं, एक्सप्रेशंस ॾियणा पवंदा आहिनि। अच्छा हिकिड़ी ॻाल्हि आहे जेको मां वरी पाण नोट कयो आहे, पॉज़िटिव कैरेक्टर ॾुखिया आहिनि, नेगेटिव मूंखे सवला लॻंदा आहिनि। रीज़न इहो जीअं तव्हां नेगेटिव इलाही कया आहिनि उन में तव्हांखे अहिड़ो मार्जिन मिलंदो आहे, तव्हां ॻाल्हाए सघो था न, तव्हां मूवमेंट करे सघो था, तव्हां ॻाल्हाए। पॉज़िटिव में इहो आहे माना कोशिशि कयो त जेकॾहिं स्क्रिप्ट घणो बि लिखियलु आहे हुनखे घटि कयोसि। ऐं नेगेटिव में इहो आहे माना उहो छा थींदो आहे जो शुरू खां वठी असां जेके कैरेक्टर्स करे करे असांखे पाण खे बि आदत थी वेंदी आहे न। असां चवंदा आहियूं त एक्सप्रेशंस क्विन्स थी विया आहियूं, एक्सप्रेशन किंग थी विया आहियूं, त उहो वाक़ई फ़र्क़ु पवंदो आहे। ऐं जॾहिं पॉज़िटिव कैरेक्टर करणु अचो न तव्हांखे ऑटोमेटिकली ईअं फील थींदो आहे त यार मतिलबु मां अलाए किथे अची वई आहियां, छा कयां हाणे मां हिते। असां सां गॾु हाणे शोज़ कयासीं, कमर्शियल शोज़ कया, टूर ते निकितल हुआसीं 20 ॾींहं ते। आबिद गॾु हुयो, आबिद महर असां त उहो जी करे मोटी आयासीं त नेशनल TV ते हिकिड़े उर्दू डायरेक्टर सां ईअं कॉन्टेक्ट थी वियो त हुन बि इहे विलन जा इहे कैरेक्टर्स ॾिठा न, त पोइ हुन कास्ट कयो। त मां चयोमांसि सर ये मैंने तो ये मजाक में किया, आप ना सीरियस क्यों समझ गए इसको ना। सही पर वो भी चैलेंज थियो, अलहमदुलिल्लाह ॾाढो निभाए वियासीं। हेलो माशाल्लाह माशाल्लाह, सच्ची ॻाल्हि आहे। असां सां गॾु कॉल बि आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। स्मार्ट नाल तुफान कंबर शहर खां ॻाल्हायां। जी जी भाउ, कहिड़ा हाल तव्हांजा? ठीकु आहियो? अल्लाह जी महिरबानी, फाइव सिक्स टाइम तव्हांजी दुआनि सां। तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक, अल्लाह जो शुक्र। जी तव्हांजो प्रोग्राम माशाल्लाह ॾिसो ॾाढो बहितरीन थो लॻे। थैंक यू अदा, थैंक यू। ऐं इंशाल्लाह असां कल्चर जे जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदासीं। सिंधी आहियूं त सिंधी उनखे फ़ख़्रु आहे सिंधी। इंशाल्लाह भाउ इंशाल्लाह। मूंखे इहो ॿुधायो कंबर शहर जी कहिड़ी ख़ासियत आहे, हुते छा मशहूरु आहे? कंबर शहर में जेको मशहूरु शइ आहे त हितां जो माओ मशहूरु आहे। अरे वाह वाह, अच्छा जो माओ सही। हाँ किथां जी मतिलबु मिठाई मशहूरु हूंदी आहे? किथां जी चवां थी किथां जी मिठाई मशहूरु हूंदी आहे ॾाढी? जी ऐं हिकिड़ो सिंधी सॉन्ग तव्हांखे ॿुधाईंदुसि। ॿुधायो ॿुधायो। हा ऐं तव्हांजो जेको गेस्ट आयो आहे उनखे बि दिलि जी गहराइनि सां वेलकम था कयूं। महिरबानी, थैंक यू भाउ। ओके सिंधी सॉन्ग ॿुधाईंदुसि। ओ सिंध मुंहिंजी अम्मा, वाह वाह। ओ सिंध मुंहिंजी अम्मा, तूं तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां छा लिखी छा लिखां, हिकु कलम हिकिड़ो मां कीअं पूरो पवां, छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां, ओ सिंध मुंहिंजी अम्मा। वाह ज़बरदस्त वाह, थैंक यू। पंहिंजो ख़्यालु रखिजो, अल्लाह हाफ़िज़। अच्छा तव्हांजो जेको आहे कहिड़ो आहे? बेसिकली मां नुशर फ़रोज़ खां आहियां, भेरिया रोड शहर आहे बेसिकली, उते जो आहियां। बसि पोइ वरी KTN वठी आई कराची। सही। हा पोइ अची वियासीं कराची। तव्हांजी पढ़ाई वग़ैरह सभु कुझु उतां जी? हा मुंहिंजी उतां जी आहे, शारदीप यूनिवर्सिटी खैरपुर मां। मां अच्छा ग्रेजुएशन उतां कई आहे। त केतिरो टाइम थियो तव्हांखे ग्रेजुएशन कंदे? इन में अंदाज़ो लॻंदो एज जो, अंदाज़ो लॻे त तव्हां घणे साल जा? इहो ई टाइम हुयो, रहमान पुट कोन थो ॻाल्हाए। इहो ई टाइम हुयो 2013-14 में मां ग्रेजुएशन कई आहे। सही आहे। न
नथा गेस कयूं भला त तव्हांजी फैमिली तव्हांखे केतिरो सपोर्ट कयो? हिन फील्ड जे हवाले सां प्रॉपर सपोर्ट कोन कयो। जीअं तव्हां पहिरियां ॻाल्हि कई न तव्हांखे बि जीअं डॉक्टर वारो त ईअं बाबा जो बि शौक़ु हुयो त रहमान डॉक्टर सही आहे न, ऐं उन असांजी वरी कास्ट जे हिसाब सां असांजे ॻोठ में हुयो बि केरु कोन राजपूत कबीले सां, त बाबा जो शौक़ु हुयो त हिनखे डॉक्टर कंदासीं न, पर डॉक्टर जे लाइ वरी उहो ज़हन खपंदो आहे न जेको असांजो सॼो ज़हन हेॾे असांजो एक्टिंग में ध्यानु हुयो। सही आहे, त ब्रेक था वठो, ॻाल्हियुनि खे कंटिन्यू कंदासीं। जी व्यूअर्स, त वक़्तु आहे ब्रेक जो, जल्दी वापसि था अचो। जी व्यूअर्स, त ॿीहर तव्हांजे साम्हूं हाज़िर आहियूं। असां चांहि इंजॉय करे रहिया आहियूं, त हाँ बि जेको आहे चांहि इंजॉय कयो। चांहि चइबी आहे न, चांहि चांहि त सच आहे न, असल वर्ड चांहि आहे शायदि, चांहि अलाए। ख़ैर जेको बि असांजो भाउ जंहिंखे सही ख़बर हुजे त चांहि चइबो आहे, चांहि चइबो आहे, चांहि चइबो आहे, छा चइबो आहे, उहो ज़रूरु असांखे कॉल करे ॿुधाए। छो त सिंधी में चवंदा आहिनि चांहि चवंदा आहिनि, इलाइक़ा वाइज़ जेको आहे न उनजो फ़र्क़ु ईंदो आहे। असां त चांहि चवंदा आहियूं। घणा चांहि त उर्दू जो उर्दू जो बि घणा हुनखे सिंधी में मिक्स करे चवंदा आहिनि चांहि। असांजी हूअं ई सिंधी जेको मॉडर्न सिंधी आहे ॾाढी मिक्स थी वई आहे, त असां त घर में चांहि चवंदा आहियूं। पोइ हाणे असल वर्ड छा आहे? टिपिकली जेको वर्ड आहे मुंहिंजे हिसाब सां चांहि आहे। चांहि। तो शोएब भाई, आप भी चाय पी रहे हैं? चाय पी रहे हैं। चाय पी रहे हैं? चाय। तहां के जेको आहे शेरो शायरी जो भी शौक़ आहे? हाँ रहियो आहे, छो त हिन फील्ड में यकीन कयो माना जेको शोबिस ताईं पहुचे थो न उहो ॾाढनि मरहलनि खां गुज़रंदे पोइ करे कंदा आहियूं, पर इहो आहे जो माना सिर्फ़ु पंहिंजो पाण ते महदूद, एॾी सुठी कोन्हे जो वरी माण्हुनि खे। मूंखे ओ बि मां कोई इशारो अचे पियो पर मां सम्झी न सघियमि, कुझु चवनि पिया ज़रूरु तव्हांजी शेरो शायरी जे लाइ। त तव्हांखे कुझु यादि आहे? शेरो शायरी में वरी पोइ जेकॾहिं चवंदुमि त वरी तरन्नुम में चवणो पवंदो मूंखे, वरी चांहि जो हलो तव्हां थोरो तव्हां सोचो तेसि ताईं मां कॉल थी वठां हिते। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी भाउ कीअं आहियो? ठीकु आहियो? केरु पियो ॻाल्हाए? वापदा कॉलोनी गुडू खां मोहम्मद हनीफ शाह। जी भाउ, कहिड़ा हाल तव्हांजा? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, शुक्र तव्हां ॿुधायो? बिल्कुलु ठीकु ठाक। जी अदा छा चवणु चाहींदव? असांजे गुडू में समोसा मशहूर आहिनि ऐं ॿी ॻाल्हि त पावर हाउस मशहूर आहे। अरे वाह वाह, ज़बरदस्त। पावर हाउस जी बिजली सॼे पाकिस्तान में असांजे में वञे थी। बिल्कुलु बिल्कुलु सही। ऐं बाक़ी प्रोग्राम तव्हांजो ॿुधूं था, ॾिसूं था, तमामु बहितरीन आहे। ऐं सभिनी महिमाननि खे मुंहिंजे तरफ़ां सलाम है, डायरेक्टर साहब खे, बाक़ी दोस्त गुलरेज चांदियो, बशीर पठान, खुला जेके दोस्त ॾिसनि था सभिनी खे सलाम। ठीकु आहे भाउ, ठीकु आहे। अल्लाह हाफ़िज़, पंहिंजो ख़्यालु रखिजो। जी कुझु यादि आयो? यादि आहे। यादि आहे पर ईअं तव्हां गुनगुनाए ॿुधाईंदव या हूअं ई ॿुधाईंदव? छो त वरी तरन्नुम में ॿुधाइणी पवंदी, गुनगुनाए ॿुधाइणी पवंदी। अच्छा, तव्हांखे इहो शौक़ु कीअं थियो भला? असल में इहो ॾिसी करे न थियो आहे, बसि पाण ई कॾहिं ईअं न थींदो ईअं आहे त जंहिंखे शौक़ु न बि हूंदो आहे न त कॾहिं मूड जो सुठो हूंदो आहे या ख़राबु हूंदो त पोइ गुनगुनाईंदा आहिनि, अक्सर असां ॾिठा आहिनि। पोइ तव्हां मतिलबु पढ़ाई में सुठा हूंदव? न। हा, मां चई सघां थी, छो त तव्हां जेकॾहिं वेठा आहियो ऐं तव्हांखे का शइ दिमाग़ में अचे थी त उहो पढ़ाई जो बि थोरो घणो असरु थींदो आहे, न त असां बि पढ़ी लिखी वियासीं। कुझु न कुझु करणु घुरिजे। पोएट्री त सफ़ा परे ताईं न आई चवण। ऐं पोएट्री में पोएट्री हिकिड़ी हूंदी आहे न, पोएट्री जेका सफ़ा डीप वञी करे लिखी आहे, ऐं ईअं खणी चइजे त माना मुंहिंजी जेका पोएट्री आहे ईअं सम्झो त माना ॿुधी करे ॾिसी करे का डीप वारी कान्हे का पोएट्री। सो जेको थोरो घणो आहिनि ॿ टे लफ़्ज़ ॿुधायां थो मां। जी। मां तोखे यादि न आहियां, हीअ दिलि मञे ई नथी। मां तोखे यादि न आहियां, हीअ दिलि मञे ई नथी। तोखे मां कीअं विसारियां, हीअ दिलि मञे ई नथी।
तोखे मां यादि न आहियां, हीअ दिलि मञे ई नथी। छॾे ॾे दिलि तूं हुनखे, हू त बेवफ़ा। छॾे ॾे दिलि तूं हुनखे, हू त बेवफ़ा। मां तोखे बेवफ़ा सॾियां, हीअ दिलि मञे ई नथी। मां तोखे बेवफ़ा सॾियां, हीअ दिलि मञे ई नथी। तोखे मां कीअं विसारियां, हीअ दिलि मञे ई नथी। ला 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 तव्हांखे केरु ॾुख ॾिना आहिनि? सही सही ॿुधायो, कोई ॾुख मिलियो अथव छा? कुझु बि न, बसि ईअं वो सुठो लॻंदो आहे ॾुख वारा न। उहो अहमद मुगल ॾाढो ॿुधंदो हुउमि, जॾहिं बि गाॾी में वियो दोस्त चवंदा यार हलो त सुठे मूड ते निकितो, अहमद मुगल छो था ॿुधो? सही, सुठा लॻंदा आहिनि ॾाढो। हलो सही आहे, मञी थी वठां मां। न त इहा ॻाल्हि मञण वारी कोन्हे त कंहिंखे अगरि कोई अहिड़ो गानो ॿुधाए त हुनखे ॾुख न हुजे। त कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। ओहो, मां तव्हांखे शायदि वधीक वेट कराए छॾियो। शोभी भाई, ऐसा क्यों होता है? दुखी गाने क्यों होते हैं? दुखी गाने क्यों होते हैं? आप म्यूजिशियन हैं माशाल्लाह से और आप गाते भी हैं, तो क्या क्या फील आती है? क्यों क्या ऐसा ऑब्जर्वेशन की है? सीधा पूछने का मतलब है क्या ऑब्जर्वेशन की है? हाँ, क्या होता है, क्या है ऐसा? दुखी नहीं होते। दुखी दुखी कहाँ है? दुखी नहीं है बिल्कुल भी। ये दुखी नहीं है, ये रोमांटिक था। रोमांटिक था। दुखी तो नहीं है, लेकिन ये कि दुखी सॉन्ग से उसमें मेलोडीज़ होती हैं बस, और कोई मुझे नहीं लगता और कोई फील होता है उसके अंदर। मेलोडीज़ होती हैं तो लामहला हमें वो गाने ज़्यादा समझ में आ रहे होते हैं, क्योंकि हर मूड होते हैं, मूड बस। कभी हमें कोई बात अच्छी नहीं लग रही होती, हम दुखी गाने गा रहे होते हैं, और कभी हमें बहुत अच्छी लग रही होती है तो जैसे अभी आप थोड़ी देर पहले गा रहे थे। हाँ, मूड्स हैं वो। सही, चले मान लेती हूँ, वरना ये अक्सर ये थींदो ना है, क्योंकि वो क्लासिकल सॉन्ग्स जो होते हैं तो वो भी है ना। हालांकि काफ़ी ऐसे सुनने में आएगा जो एजड हैं, पढ़े लिखे, तो वो कभी कभार अकेला ही में ना वो क्लासिकल सॉन्ग सुनते हैं, तो उसमें भी वो कह सकते हैं दुखी अल्फाज हैं, तो उनको कोई दुख तो नहीं होता, अल्लाह का दिया हुआ सब कुछ होता है, लेकिन फिर भी वो सुन रहे होते हैं। तव्हांखे भला बुक्स पढ़ण जो शौक़ु आहे? हुयो कंहिं टाइम ते बुक्स पढ़ण जो, ऐं बुक्स उहे जेके नॉलेज वाला बुक्स हुजे, ऐं सिंधी जेके असांजा सुठा राइटर्स आहिनि जिन मां नॉलेज मिले असांखे, उहे कुझु पढ़िया। जीअं हर साल असां जॾहिं एकता सेलिब्रेट कंदा आहियूं त असां कोई न कोई मैसेज ॾींदा आहियूं, त जीअं हिन साल जेको असांजो स्लोगन आहे त इल्मु पिरायो सिंध संवारियो, त असांजो इहो ई स्लोगन आहे जंहिंखे असांखे अॻिते वधाइणो आहे। ऐं मां कल्ह कुझु कॉमेंट्स पढ़ां पई त असां छा पढ़ियल लिखियल न आहियूं, तव्हां हर हर हीअं था चओ, हूअं था चओ, पर ॻाल्हि हिते मां इहा चवणु चाहींदसि, ॻाल्हि पढ़ियल लिखियल जी न हूंदी आहे। तव्हां बिल्कुलु पढ़ियल लिखियल आहियो, तव्हांखे केरु थो चए त तव्हां पढ़ियल लिखियल न आहियो। पढ़ियल लिखियल सां इहो मक़सदु न हूंदो आहे त कोई तव्हांखे काशे जताए। असल पढ़ियल लिखियल जी जेका तमीज़ जेका हूंदी आहे न, उहा इंसान जे पंहिंजे अंदर मां ईंदी आहे, तरबियत मां ईंदी आहे, तव्हांजे घराणे मां ईंदी आहे। ऐं उन खां अलावा असां जेको ही स्लोगन तव्हांजे साम्हूं आंदो आहे, इल्मु पिरायो सिंध संवारियो, इन जो मक़सदु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो आहे त सिंध जे नियाणियुनि खे पढ़ायो, अॻिते वधो। ऐं अॼुकल्ह त हुअं ई बि काफ़ी असांजूं नियाणियूं जेके बि आहिनि माशाअल्लाह सां हर फील्ड में कमु करे रहियूं आहिनि ऐं इलाही पढ़ी रहियूं आहिनि, ग्रेजुएट्स बि आहिनि, मास्टर्स बि आहिनि, ऐं उन खां अलावा स्कॉलरशिप ते ॿाहिरि बि वञनि थियूं ऐं ॿाहिरां बि पढ़ी करे अचनि थियूं, त इन में को हर्ज कोन्हे को। त सिंधी छोकिरी जेकॾहिं पढ़ंदी त तव्हांजो सॼो ख़ानदान पढ़ंदो। त इन ते ई असां जेको आहे ॻाल्हि कंदा आहियूं इल्म जे हवाले सां, त पंहिंजे नियाणियुनि खे स्पेशली जेको आहे उन्हनि खे तरबियत ॾियो सुठी ऐं उन्हनि खे पढ़ायो। सिर्फ़ु इहो न त बसि जीअं वॾियूं थियनि थियूं ऐं उन्हनि जी शादियूं कराए छॾियो, बिल्कुलु शादी थियणी आहे, पंहिंजे टाइम ते थियणी आहे, पर जेकॾहिं हू पढ़ी पवंदी त हुनजी अॻिते जी जेका नसल आहे उहा बि पढ़ी पवंदी। हिते कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। हेलो आपी। हेलो जी, केरु पियो ॻाल्हाए? साइमा फ्रॉम हैदराबाद। जी,
साइमा जी, साइमा कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह बढ़िया, तव्हां ॿुधायो? बिल्कुलु ठीकु ठाक। साइमा कहिड़े शहर खां कॉल कई आहे तव्हां? हैदराबाद। वाह वाह, मुंहिंजे शहर मां कॉल कई अथव। जी। अच्छा, छा चवणु चाहींदव? हेलो। ओ साइमा, तव्हांजी कॉल ड्रॉप थी वई। ऐं हैदराबाद जी त रबड़ी मशहूरु आहे, हा न? हालांकि मां खाईंदी कोन आहियां रबड़ी, पर रबड़ी ॾाढी मशहूरु आहे हैदराबाद जी। त इल्म जे हवाले सां जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं पिया रहमान, त इल्म जे हवाले सां तव्हां छा चवणु चाहींदव? हीउ मैसेज तमामु सुठो आहे। असांजे जेके पहिरां असां एकता जा जेके बि असांजा साल गुज़रिया आहिनि या ईदूं जेके गुज़रियूं आहिनि, त उन्हनि में इहो न हुयो। ऐं हीउ जेको असांजो हिकिड़ो ट्रेंड हले थो पियो त इल्मु पढ़ायो, सिंध संवारियो, इहो हिकिड़ो माना हिकिड़ो ॿिनि टिनि लफ़्ज़नि में हिकिड़ो वॾो मैसेज आहे, हिकिड़ो इंतिहाई वॾो मैसेज आहे। उहो इन हवाले सां त लाइफ त वैसे बि गुज़री आहे, गुज़रे थी पई न, त ॾुखी या सुखी, पर जेसि ताईं असां पंहिंजे ज़हन में 100% खां 100% ई असां इहो अहद कंदासीं त असांखे ॿार पढ़ाइणा आहिनि, त पोइ इंसान ते ज़रूरु तकलीफ़ूं अचनि थियूं। असांजे ॻोठनि में, ख़ासि करे असांजी इंटीरियर सिंध, अंदरूनी सिंध जे ॻोठनि में इहे मसइला मसाइल थियनि था। छो त असां रहिया आहियूं असांजे पंहिंजे ई जेका ॻोठनि मां असां अंदाज़ो लॻायूं था त ॻोठ आहे, ॻोठ में हिकिड़ा प्राइमरी स्कूल्स आहिनि, उते तालीम जा वॾा मसइला आहिनि। उते जेकॾहिं कोई हिकिड़ो अहद करे थो त न मां पंहिंजी नियाणी पढ़ाईंदुमि, उहा स्कूल बि वञे थी, या त उन स्कूल ते छित न आहे, या जेकॾहिं स्कूल ठहियलु आहे त उस्ताद कोन्हे। पोइ हिकिड़ो ग़रीब पोरियत हिकिड़ो हारी तबिके जो माण्हू, उहो पोइ पंहिंजे उनजो जेको शहर असां सम्झूं ॻोठ खां 10 किलोमीटर, 12 किलोमीटर, 15 किलोमीटर ॻोठ खां शहर ॿार परे आहे, पोइ उन ते जेकॾहिं उहे अचनि वञनि, पाण मज़दूर माण्हू सुबुह जो पाण कम सां निकिरी वञनि, ज़रूरु ॿारनि जी हिकिड़ी रेस्पॉन्सिबिलिटी बि आहे, उनखे छॾिणो आहे, उनखे पिक करिणो आहे। त इन जे करे इहो अहद ज़रूरी आहे त जेकॾहिं तव्हां कमु कयो था सॼो ॾींहुं, हुनखे थोरो कम खे थोरो घटायो, छो त वक़्तु तव्हां सॼो ॾींहुं कमु कंदो त बि गुज़री वेंदो, घटि कमु कंदो त बि गुज़री वेंदो। त इहो ॿारनि खे ॾियणु घुरिजे, तालीम तमामु ज़रूरी आहे। ठीकु आहे, त कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, भाउ केरु पियो ॻाल्हाए? जी जी भाउ, छा चवणु चाहींदव? मां जेको दोस्त आहे तव्हां सां गॾु वेठो आहे हुनखे मां सलाम चाहियां थो, ऐं जेको बि हिन केटीएम ॾिसे थो उन सभिनी खे मुंहिंजी तरफ़ां सलाम अथव, ऐं इल्मु पढ़ायो, सिंध सवारियो, ऐं ख़ासि करे नियाणी खे तालीम ॾियो, तमामु सुठो, मुंहिंजी तरफ़ां ताज मुंहिंजे तरफ़ां सलाम अथव तव्हां सभिनी खे। ठीकु आहे भाउ, ॿियो कुझु चवणु चाहींदव हिन खां अलावा? बसि प्रोग्राम ॿुधूं था त ॾिसूं था त तमामु सुठो आहे। जेको दोस्त हिन वक़्तु ॻायो सलाम, तमामु बहितरीनु लॻो, आवाज़ बि बहितरीनु अथसि, ऐं मां दोस्त खे ख़ासि करे सलाम चवंदुमि, मुंहिंजी तरफ़ां सलाम अथव। वालेकुम सलाम। ठीकु आहे भाउ, थैंक यू, अल्लाह हाफ़िज़। शोभी भाई क्या सुना रहे हैं? थोड़ा सा गया हुआ था। सही। और आबदाबाजी की कही हुई एक लाइन, आबदा परवीन जी की कही हुई एक लाइन मुझे याद आ रही थी। बहुत से कलाम तो लोगों ने सुने ही है, लेकिन कुछ ऐसे उन्होंने कलाम भी गाए हैं कि जो लोगों ने नहीं सुने। लेकिन मैं नियाज़ी साहब का कलाम देख रहा था और उनकी बात मैं याद कर रहा था, तो बड़ा आपस में कनेक्ट कर रही थी, तो मैं आपको सुनाता हूँ। मौला ख्याल यार में दिन रात मस्त रहता हूँ, हाँ ख्याल यार में दिन रात मस्त रहता हूँ, मेरे दिल में सजन बसता है, मेरी आँखें भरी रहती हैं, मौला
लजपाला दे लड़ लग्या। अब ये शेर उनका था, ये नियाज़ी साहब की कव्वाली थी। मैं लजपाला दे लड़ लग्या मेरे तो गम परे रहंदे। लजपाला दे लड़ लग्या मेरे तो गम परे रहंदे। मैं लजपाला दे लड़ लग्या मेरे तो गम परे रहंदे। मेरी आसां उम्मीदां ते सदा बूटे हरे रहंदे। दुआ मांगो नी सखियो मेरा मुर्शद न रुस जावी। दुआ मांगो नी सखियो कदी मुर्शद न रुस जावी। जिना दे मुर्शद रुस जादे ओ जिउंदे जी मरे रहंदे। मैं लजपाला दे लड़ लग्या मेरे तू गम परे रहंदे। वेरी नाइस माशाल्लाह, यानी आपने दोनों को मिला दिया। और मैं खोया हुआ था इस कलाम में भी। वो लग रहा था वैसे ना। हाँ नहीं माशाल्लाह बहुत आला। तहां जेको आहे ॿाहिरि ट्रैवल जेकॾहिं कंदा आहियो, जीअं होस्टिंग वग़ैरह तव्हां कई आहे ॿाहिरि, त तव्हांखे पोइ रिस्पॉन्स कीअं मिलंदो आहे हुनजो? उते ई त असांजी थकावट लहंदी आहे जॾहिं सही प्यार मिलंदो आहे न। हा त मां ईअं सम्झंदो आहियां त जेका असां महिनत कई आहे हुनजो हिकिड़ो असांखे जेको उजो मिलंदो आहे न, जो उहो असांखे माना असांजे माण्हुनि मां जेका मोहबत मिलंदी आहे उन मां असांजा थक लही वेंदा आहिनि। सही पोइ उते वरी असांजो जोश अञा वधंदो आहे त न असां जंहिं प्लेटफॉर्म ते कमु कयूं था त असांखे उहा मोट मिले थी पई। सही ऐं जेके बि असां शोज़ कया, कमर्शियल शोज़ कया, मुख़्तलिफ़ शहरनि में असां कया, जेको ख़ासि मुशर्रफ रोज़ में उमरकोट ताईं, पोइ ॾाढो प्यार ॾाढो। कॾहिं तव्हां सां इहो थियो तव्हां कंहिं मतिलबु शूट ते हुजो ॿाहिरि ऐं जीअं होस्टिंग करण लाइ तव्हां वञो था ऐं तव्हांखे फैन्स जो हुजूम तव्हांखे घेरे छॾे ऐं तव्हां पंहिंजे टाइम ते स्टेज ताईं न पहुची सघो, कोई स्पॉन्सर हुजे, डायरेक्टर हुजे या कोई बि हुजे थोरो नाराज़ थिए, ईअं कॾहिं नाराज़ वारी त ॻाल्हि करो, आबिद वार गीले खणी आयो हुयो मछियारी में शो हुयो ऐं इतफ़ाक़न हुयो पंहिंजो आबिद ई हुयो। सही उते उन ॾींहं में मुंहिंजो सोप सीरियल 2-3 हलंदो हुया स्क्रीन ते, त स्क्रीन ते बि हलंदा आहिनि, ॾाढा फेमस हुया, सुठा ॾाढा उहे ऑन ईयर थींदा हुया। उन्हनि ॾींहंनि में असांजो लाइव बि असां रिकॉर्डिंग्स कई। त मां वरी शोर जे करे स्टेज खां थोरो साइड ते वियुसि, फ़ोन ते ॻाल्हाइणो हुयो घरु, फ़ोन ते ॻाल्हायसि त एतिरे में उहो अची विया माण्हू जेको हुजूम जो थियो त होॾां टाइम थी वियो। आबिद जी दफ़ा ईअं स्टेज ते प्रोग्राम स्टार्ट करिणो आहे, हाणे मुंहिंजी जान हितां छुटे त मां स्टेज ते पहुचां न। सही पोइ त ॾाढो सेल्फियूं हुयूं, त काफ़ी वरी कॉन्टेक्ट्स बि थी विया, ॾाढो सुठो फील थींदो आहे। हलो ज़बरदस्त माशाल्लाह। तव्हांजी फैन फॉलोइंग में छोकिरियूं केतिरियूं आहिनि? इते फातो हाणे रे मां है न, फैन फॉलोइंग आहिनि जे छोकिरियूं मतिलबु फॉलो कंदियूं आहिनि, कॉमेंट्स कंदियूं आहिनि ऐं तव्हांखे ॾिसंदियूं आहिनि त अरे मुंहिंजो फेवरेट एक्टर थो वञे, हुन सां सेल्फी कढाइणी आहे। कॾहिं अहिड़ी का शइ थी की छोकिरी तव्हांखे ॾाढो मतिलबु क्रेज़ी फैन हुजे तव्हांजी? यूनिवर्सिटी में थियो आहे हिकु दफ़ो न, असां सिंध यूनिवर्सिटी में बि असां कल्चर डे जे हवाले सां इहे इवेंट्स थींदा हुया, सिंधी सकाफ़ती जेके प्रोग्राम्स थींदा आहिनि, पोइ उते लॻंदो आहे न त जेकॾहिं 4 छोकिरियूं वेठियूं आहिनि, चवंदियूं असां हे ड्रामा ॾिठा, असांखे तव्हां सुठा लॻंदा आहियो, नेशनल टीवी ते बि तव्हांखे ॾिठो आहे। सही। त
पोइ ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं तव्हां वेंदा आहियो कंहिं प्रोग्राम्स में हूअं सही। वैसे ख़बर कोन अच्छा पवंदी। ॾाढे Social सुठे media प्यारे तरीक़े सां घुमाए वियो सवाल खे मुंहिंजे, पर ठीकु आहे तव्हांखे माफ़ कयोसीं, सम्झी सघां थी सवाल मां। अहिड़ो हुयो न। सवाल अहिड़ो आहे, घर बि वापसि वञिणो आहे त अच्छा ॿियो इहो मूंखे ॿुधायो त जीअं तव्हांखे कोई चवे थो त तव्हां मुंहिंजा फेवरेट एक्टर आहियो, हलो इहो मां तव्हां खां सवाल पुछां थी कॉल खां पोइ। हलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदी केरु पियो ॻाल्हाए? जी वाजी अनिला बेटा। जी अदी छा चवणु चाहींदव? जी वाजी माशाल्लाह पे लगो नहीं अदी तव्हांजी आवाज़ सम्झ में कोन थी अचे, सिग्नल जो इशू आहे ॾाढो। हेलो हाणे आवाज़ अचे थी? जी जी चाबी तव्हां सभु आहे तव्हां पाण सुठा पिया लॻो। कल्ह वक़्तु रोटी भाॼी आई हुई, अॼु सुठी सजन सां ॻाल्हाईंदमि। थैंक यू अदी, थैंक यू। ॻाल्हायो। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी सभु कीअं आहियो? अल्लाह जे सां लॻा तव्हां ठीकु आहियो बाबा? जी अल्हम्दुलिल्लाह ऐं तव्हांजो तमामु फैन आहे, तव्हांजो तमामु सुठा कमाल में रमज़ान में तव्हांजो ड्रामो आहे मिठी किरदार जेको आहे जो ॿुधाइणो हुई तमामु ॻाल्हाइणो। हाँ बिल्कुलु महिरबानी बाबा, महिरबानी कुर्ब। सर उन ड्रामे को ॾाढा ॻाल्हाइजो उन ई आवाज़। अच्छा ठीकु आहे हुन ड्रामे मां तव्हांखे डायलॉग ॿुधायां थो। ठीकु आहे खां पोइ ॿुधायां थो। ठीकु आहे, पंहिंजो ख़्यालु रखिजो। त डायलॉग ॿुधूं था ब्रेक खां पोइ, छो त ब्रेक ज़िंदगी में ज़रूरी हूंदी आहे ऐं शोबी भाई खे तकड़ आहे हींअर ब्रेक जी। मां हमेशह शोबी भाई खे फसाईंदी आहियां हर जाइ ते। जी व्यूअर्स, त वक़्तु आहे ब्रेक जो, जल्दी वापसि था अचो। ॿीहर तव्हांखे भलीकार था चऊं शो में। ऐं रहमान मां तव्हां खां सवाल इहो करण वारी हुअसि ब्रेक खां पहिरियां त जीअं तव्हांखे तव्हांजा फैन्स मिलंदा आहिनि, जीअं अक्सर करे असां एक्टर्स में एक्ट्रेसिस में ॾिसंदा आहियूं त एटीट्यूड प्रॉब्लम ॾाढो हूंदो आहे ऐं घणो ई मतिलबु एटीट्यूड में अची वेंदा आहिनि। त तव्हां कॾहिं पंहिंजे फैन्स खे इन तरह जो कोई एटीट्यूड ॾिनो या कोई अहिड़ो जेस्चर तव्हां मां फील थियो उन्हनि खे? न, इहो मूं में आहे ई कोन न एटीट्यूड, इन जे मां बल्कि ख़िलाफ़ु हूंदो आहियां। काफ़ी जेके दोस्त एटीट्यूड कंदा आहिनि पोइ उन्हनि खे बि मां जेतिरो पंहिंजो बसि हलंदो आहे उन्हनि खे चवंदा एटीट्यूड न करिजे। आहियूं त इंसान ई आहियूं न। सही। तव्हां पंहिंजे उहिदनि ते जेकॾहिं एतिरा पॉपुलर थी था वञो त तव्हां पंहिंजो इहो विसारे छॾियो त मां बि इंसान आहियां। ऐं मां त वरी इहा वधीक वेझो खां शइ ॾिठी आहे, छो त जॾहिं 2012-13 खां जॾहिं मुंहिंजो स्टार्ट हुयो ऐं मूंसां जॾहिं एटीट्यूड कंदा हुया सीनियर्स त मुंहिंजे दिलि तां छा गुज़रंदी मां उहो फील कंदो हुयुमि। त इन जे करे मां प्यारु ॾींदो आहियां जेके बि दोस्त या जेके बि नवां थींदा आहिनि फैन्स। सही। ऐं तव्हांखे छा लॻे थो अॼुकल्ह जेको असांजो न्यू टैलेंट जेको अची रहियो आहे, तव्हां माशाल्लाह हाणे उन खां सीनियर आहियो, त तव्हां उन्हनि खे कीअं था ॾिसो पिया? न्यू टैलेंट तमामु सुठो टैलेंट आहे ऐं टैलेंट जो जीअं पहिरां ॻाल्हि कई त हिकिड़ो प्लेटफॉर्म मिले, उन प्लेटफॉर्म त हू उनखे पाण खे जेको आहे सो केतिरो हू अॻिते वठी था वञनि। छो त बाज़ दफ़ा ईअं थींदो आहे त हिकिड़ा ॾिसी करे शौक़ु पैदा थींदो आहे त फलाणो माण्हू जेकॾहिं टीवी ते आहे त मां बि टीवी ते अचां, पर हुन में उहे गेट्स न हूंदा आहिनि एक्टिंग वारा न। ऐं कुझु अहिड़ा हूंदा आहिनि जिन खे इहो न हूंदो आहे त मां टीवी ते अचां, हुनखे नेचुरली आर्टिस्ट जेके हूंदा आहिनि उहे त पॉपुलर थी था वञनि ऐं माशाल्लाह टैलेंट तमामु भरियो पियो आहे सॼी ज़िंदगी। ठीकु आहे, त कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, आप कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक। केरु पियो ॻाल्हाए? मां आमना थी ॻाल्हायां। ओ आमना, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? जी आपकी ठीकु आहे, तव्हां ॿुधायो? मां बिल्कुलु ठीकु ठाक। जी आमना छा चवणु चाहींदव? हेलो शोभी भाई कीअं आहिनि? शोभी भाई बिल्कुलु ठीकु आहे। अच्छा हाँ तव्हां ॿुधायो आमना कीअं आहियो? ठीकु है? आवाज़ नंढो अचे। आवाज़ नंढो अचे? एक मिनट रुको, नथो अचे तो अब अचे? अब अचे? हाणे अचे? न अचे शोभी भाई जी पंहिंजी सिंधी आहे। अच्छा आमना बात करते हैं। हाँ आमना, तव्हां मूंखे इहो ॿुधायो एकता जे हवाले सां कोई गानो तयारु कयो आहे तव्हां? आपी ऑडियो जेको ॿियो त मूं ठारायो आहे पर वीडियो लाइ तव्हांखे सपोर्ट एतिरी न आहे। सही सही सही। न इंशाल्लाह अल्लाह बहितर कंदो, परेशान न थियो। पर जेको आहे तव्हांजी तयारी कीअं पई हले एकता जे हवाले सां? आपी आहे न एकता लाइ
यो गानो रिकॉर्ड करायो को समझ गेले ऐं वो अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदमि। ॿुधायो ॿुधायो। ओ सिंध रंग पंहिंजा विखरे रहिया, ओ सिंध रंग पंहिंजा विखरे रहिया, संदी सूंहं सभिनि खे ॾेखारे रहिया, ओ पंहिंजनि सिंधियुनि खे सेड़े रहिया, ओ सिंध रंग पंहिंजा विखरे रहिया, ओ सिंध रंग पंहिंजा विखरे रहिया, पंहिंजनि सिंधियुनि खे सेड़े रहिया, ओ पंहिंजनि सिंधियुनि खे सेड़े रहिया, ओ सिंध रंग पंहिंजा विखरे रहिया, ओ सिंध रंग पंहिंजा विखरे रहिया, ओ पहिरियों पंहिंजो अथसि पीलो सारो वॻड़ो, सुही थो ही जंहिंखे घर बि असां गजड़ो, ओ पहिरियों पंहिंजो अथसि पीलो सारो वॻड़ो, सुही थो ही जंहिंखे घर बि असां गजड़ो, ओ सिंध रंग पंहिंजा विखरे रहिया, ओ सिंध रंग पंहिंजा विखरे रहिया। माशाल्लाह माशाल्लाह, वेरी नाइस आमना, ॾाढो प्यारो गानो आहे इहो। उहो ई आहे जेको तव्हां एकता जे लाइ तयारु कयो आहे? जी जी आपी। ठीकु आहे आमना, हाणे मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि इहा चवणु चाहींदसि, तव्हां कराची अचो, तव्हां जेकॾहिं अचणु चाहियो था त तव्हां फ़ौरन कराची अचो, छो त आबिद महर जेको असांजो डायरेक्टर आहे ऐं उन्हनि जी तरफ़ां तव्हांखे इहो गानो बिल्कुलु तयारु थी मिलंदो, तव्हांखे वीडियो हिन जी मिलंदी इंशाल्लाह तयारु थी करे। आमीन आमीन आपी, मैं जल्दी ईंदमि। जी अबे मैं जल्दी कराची ईंदमि इंशाल्लाह इंशाल्लाह, बिल्कुलु तव्हांखे अचणु बि खपे, तव्हांजो ट्रैक ॾाढो प्यारो आहे माशाल्लाह सां, इन ते इंशाल्लाह ॾाढी सुठी वीडियो ठहंदी। आमीन आमीन। ठीकु आहे आमना, ठीकु आहे, पंहिंजो ख़्यालु रखिजो, अल्लाह हाफ़िज़। जी त रहमान, मूंखे इहो ॿुधायो त तव्हां हींअर जेके बि पॉज़िटिव नेगेटिव कैरेक्टर्स कया आहिनि ऐं हाणे तव्हांजी कहिड़ी ख़्वाहिश आहे त तव्हां कहिड़ो कैरेक्टर करणु चाहियो? हिकिड़ी हुई उहा पूरी थी, ओ मिठी में। अच्छा, हुन में हिकिड़ो कैरेक्टर ॾाढो शौक़ु हूंदो त मां हिकिड़ो एब नॉर्मल जो कैरेक्टर थियां। हिकिड़ा हूंदा आहिनि न पंहिंजे एब नॉर्मल्स, पंहिंजे जीअं ॻोठनि में थियनि था, सही, त उहे एब नॉर्मल टाइप जो कैरेक्टर मां हिकिड़ो कयां। उहो मुंहिंजो फर्स्ट हिकिड़ो चैलेंज हुयो, हुन मां वॉइस पंहिंजो चेंज कयो, जीअं साले की कॉलर चयो त पोइ तव्हां डायलॉग ॿुधाइजो। प्लीज़ प्लीज़, तव्हांखे ॿुधाइणु बि खपे। अच्छा, माना पाण तो फासां पंहिंजी ॻाल्हियुनि में। ॿुधायो ॿुधायो। असांजो हिकिड़ो सीन हुयो जंहिंमें हालांकि मां ॾाढो बेवस आहियां ऐं मां एबनॉर्मल टाइप ते, त भेण खे रोए थी, हुन भेण खे आथत ॾियां थो, ओके, त भेण रोए थी, हुन अची अचानक भेण वटि अचां थो मां, अडी अडी तूं रोई थी, अडी अडी तूं न रो अडी, छो त असां ॿई यतीम आहियूं अडी, यतीम आहियूं असां ॿई, तूं परेशान न थी अडी, मां हिन माजिद जो अहिड़ो असरु कंदुसि, हेॾो माजिद रोटो शादी कंदो, तूं ॾिसी शादी, माजिद रोटो सां शादी कंदो शादी तोसां। अरे वाह वाह वाह, वेरी नाइस, माशाल्लाह माशाल्लाह। मां चवां थी रहमान, ही उहे कैरेक्टर्स हूंदा आहिनि जेके तव्हां जेकॾहिं वाक़ई दिलि सां परफॉर्म कयो न त तव्हां किथां खां किथे पहुची सघो था। बिल्कुलु, ऐं हिन में जेको ख़बर कोन पवंदी आहे त जेको आहे छा आहे, जॾहिं डीप थी वेंदो आहे न माण्हू, पोइ हुन सां जी कैफ़ियत ई ॾाढी चेंज थी वेंदी आहे। बिल्कुलु, मां फील करे सघां थी जो तव्हांजी अखियुनि में नेचुरल ॻोढ़ा आहिनि, न ग्लिसरिन आहे न वैक्स आहे, कुझु बि न, इहे नेचुरल तव्हांजा ॻोढ़ा आहिनि ऐं इहा नेचुरल तव्हांजी परफॉर्मेंस हुई, त माशाल्लाह ॾाढी ज़बरदस्त तव्हां एक्टिंग असांखे करे ॾेखारी। अच्छा, तव्हां ज़हीर सां गॾु इहो कमु कयो आहे, ज़हीर जो ही इन सीरियल में मूंखे ॿ ख़्वाहिशूं, छो त ज़हीर सां पहिरियों मां कॾहिं बि प्रोजेक्ट कोन कयो। एक्ज़ैक्टली, मां इहो ई पुछण वारी हुअसि, ज़हीर सां कमु कंदे तव्हांखे कीअं ॾाढो सुठो लॻो, छो त उहो जंहिं महिल सेट ते आहे त डायरेक्टर बि जहिड़ो तेड़ो न, बाक़ाइदे डायरेक्टर, इन ई करे त मां पुछणु चाहियां पई। सेट तव्हांजे वञी पियो त दोस्त, अहिड़ो दोस्त माना, त उहे सभई रंग हुया। माशाल्लाह, ज़हीर ॾाढो क्रिएटिव आहे ऐं उन सां कमु करण में ख़बर पवंदी आहे त वाक़ई तव्हां मतिलबु कमु वठो कहिड़े तरीक़े सां था, बिल्कुलु दड़का बि पवंदा हूंदा, तॾहिं चयो न कॉम्प्रोमाइज़ न कंदो आहे पंहिंजे में, कम जे हिसाब सां न कंदो आहे, ऐं करण बि न घुरिजे, सही, छो त सेट ते दोस्ती न हलंदी आहे न। सही, सुठो लॻो ॾाढो। हलो ज़बरदस्त, कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम।
तव्हांखे बि मां वधीक वेट करायो छा? हलो ठीकु आहे, जेका बि भेण या भाउ जेको बि हुयो असांखे ॿीहर कॉल करे सघो था ऐं तव्हां सां बिल्कुलु ॻाल्हाईंदासीं। त हींअर कहिड़े डायरेक्टर सां मतिलबु कमु करण जी ख़्वाहिश? ख़्वाहिश आहे हींअर तक़रीबन त पूरी थी चुकी आहे ऐं हाणे इहो सोचींदो त अॻिते हली करे पंहिंजा प्रोजेक्ट्स खणी सघनि, पर इहा ज़िम्मेवारी वॾी आहे। शौक़ु आहे, हा शौक़ु आहे, पर ज़हीर सां हुई उहा अल्हम्दुलिल्लाह पूरी थी वई। हलो माशाल्लाह, ज़बरदस्त। त डायरेक्शन तव्हांखे लॻे थो तव्हां करे वेंदो? न, इहा फील्ड आहे मुंहिंजी। जीअं सिंगिंग जो तव्हां चयो, सिंगिंग जो गुनगुनाईंदो आहियां, पर इहा मुंहिंजी फील्ड आहे। डायरेक्शन आहे, शौक़ु आहे, पर मां पंहिंजो पाण में उहा शइ नथो महसूसु कयां त मां छो त डायरेक्टर्स जो मतिलबु 24 कलाक हू बाउंड आहिनि, 24 कलाक उहे स्क्रिप्ट में रहंदा आहिनि ऐं असां हिकिड़े कैरेक्टर में जॾहिं पाण असां पंहिंजो पाण खे समाईंदा आहियूं त असांजी कैफ़ियत चेंज थी वेंदी आहे। ऐं डायरेक्टर जेको आहे उहो जेकॾहिं 24 कैरेक्टर्स आहिनि त 24 कैरेक्टर में डायरेक्टर पंहिंजो पाण खे समाईंदो आहे। सो इहा वॾी हिकिड़ी ज़िम्मेवारी आहे। सही। तव्हांखे छा थो लॻे त हीअं जेके बि एक्ट्रेसिस या एक्टर्स कमु कनि था त सभिनि खां वधीक केरु सुठो कमु करे रहियो आहे जंहिंजो अॻिते फ्यूचर वधीक सुठो हुजे? मेहनती केरु आहे तमामु घणो? तमामु सुठा ईअं नओं जेके हलनि था पिया पाण वटि, मुसविर आहे, हुन बि पंहिंजो हिकिड़ो सोशल मीडिया तां पंहिंजो पाण खे मञायो आहे। ज़ुहैब, हुन बि सोशल मीडिया तां पंहिंजो पाण खे मञायो आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह जेका बि न्यू जनरेशन अचे थी तमामु सुठो कमु पई करे। छोकिरियुनि मां तव्हांखे केरु थो लॻे त अॻिते सुठो कमु करे सघनि थियूं, अॻिते निकिरी सघनि थियूं? छोकिरियुनि मां ॾिठो वञे त हिते ॾाढी हिकिड़ी स्माइल आई। हा, छोकिरियुनि मां जेकॾहिं ॾिठो वञे त माना नथो महसूसु करे सघां त अञा शायदि उहो ज़रूरत आहे केटीन। ओ मिठी में तव्हां सां गॾु शायदि नीलम एलिफ हुई। हींअर नीलम टॉप ते लॻी। नीलम त वरी कमु माशाल्लाह सुठो कयो आहे, सुठो कमु करे पई। नीलम आहे, तानिया तमामु सुठो कमु कयो। हा, तानिया बि हुई हुन में। तानिया तमामु सुठो कमु कयो। हालांकि मां सीरियल ॾिठो कोन्हे, पर मां तारीफ़ तमामु घणी ॿुधी आहे त हर कैरेक्टर जो पंहिंजो पंहिंजो कमु तमामु बहितरीनु रहियो आहे। पर ईअं खणी चइजे त तव्हां वारो जेको उहो दौरु हुयो उनजो को मट अञा ताईं न टोड़े सघियो आहे। न माशाल्लाह, तव्हां सभई जेको आहे सुठो कमु कयो था ऐं सुठो लॻंदो आहे त असांजा जेके बि कॉलीग्स आहिनि ऐं हींअर अॻिते वधनि था, सुठो कमु करे रहिया आहिनि। उहो शायदि उन टाइम स्क्रिप्ट्स डिफरेंट हुया, डायरेक्टर्स त ख़ैर इहे ई हुया जेके हींअर असां बि उन्हनि डायरेक्टरनि सां कमु कयो आहे, पर शायदि स्क्रिप्ट डिफरेंट हुयो ऐं कमु करण जो तरीक़ो डिफरेंट हुयो। उन टाइम शायदि असां पंहिंजे कम सां वधीक सिंसियर हुयासीं, जेका हिन टाइम सिंसियरिटी नज़र नथी अचे। उहो थींदो आहे। त हिते कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी अदी, केरु पियो ॻाल्हाए? जी बाजी, आरज़ू पई ॻाल्हायां। जी अदी। जी बाजी, कीअं आहियो? ठीकु आहियो तव्हां? मां बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। अदा रहमान कीअं है? मां बिल्कुलु ठीक ठाक। तव्हां ॿुधायो, अवां कीअं आहियो? ठीकु आहियो? हा जी, तव्हां ठीकु आहियो? जी जी, अल्लाह जे एहसान। छो ऐसा माना स्क्रीन घणे सां नज़र अचो पिया? न, स्क्रीन ते हींअर अचूं था, ॾाढो हिकिड़े वॾे पैमाने ते अचूं था। नओं सोप सीरियल अचे पियो, दर्दनि जो देस। उन जी रिकॉर्डिंग अञा अनकम्पलीट आहे, कुझु टाइम इंशाल्लाह कंप्लीट थींदी। उन जा टीज़र्स ऐं प्रोमोस ॾेखारिया वञनि पिया केटीएन जे प्लेटफॉर्म ते। इंशाल्लाह तमामु जल्द उहो ऑन ईयर थी वेंदो। इलाही सुठो कमु पिया कयो। थैंक यू, थैंक यू। जी अदा, वॾी महिरबानी। ॿियो कुझु चवणु चाहींदो भेण? बाजी किरण तव्हां इलाही सुठा लॻो। थैंक यू अदी, थैंक यू। हा, इलाही तव्हांजो सेट ज़बरदस्त मस्त। माशाल्लाह माशाल्लाह, सेट ॾाढो प्यारो आहे असांजो। जी हा, मां जब भी प्रोग्राम ॾिसां मां त क्राउड करण जी मजबूर थी वेंदो। जी अदी, माना एॾो सेट सुठो आहे त जेकी बि प्रोग्राम ॾिसां जो कान करण ते पाणी मजबूर थी वेंदो कि असां कॉल। हा बिल्कुलु अट्रैक्टिव सेट आहे ॾाढो असांजो माशाल्लाह सां। कल्चर है ना, सिंधी सकाफ़त सां रंग बरंगी आहे। तव्हांजी तयारी कीअं थी हले एकता जे हवाले सां? बाजी एकता जी हवाले सां मां सिंधी ड्रेस ठाराई आहे। अरे वाह वाह। हाँ, पर वो रिलीजियस का ड्रेस ठाराई आहे पंहिंजी। अच्छा, हा। तव्हांजे शहर जी भला ख़ासियत कहिड़ी आहे, ॿुधायो त सही। असांजे शहर जी ख़ासियत आहे माण्हू ॾाढा भला आहिनि। माण्हू त असां सभई भला आहियूं, सिंधी माण्हू उहो ई परे खां पधरा ऐं भला। इलाही ख़ासियत आहिनि। वो हिकिड़ो डायलॉग फेमस हो न, मोहब्बती माण्हू, असां उहे आहियूं। हा हा। तो ऐं
जी ओके मुझे ख्याल से कॉल ड्रॉप थी पंहिंजो ख्याल रखिजो अल्लाह हाफ़िज़। अच्छा जी त थैंक यू सो मच रहमान तव्हां हिते आया तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु असांखे ॾिनो तव्हां सां कचेरी करे तमामु सुठो लॻो माशाल्लाह सां वक़्तु कीअं गुज़री वियो का ख़बर न पई। अच्छा प्रोग्राम जे ख़तमु थियण खां पहिरां मां स्पेशली थैंक्स चवंदुसि असां दोस्त आहिनि जेके स्पेशली असां सां गॾु कल्चर डे मल्हाइण आहिनि पिशावर माशाल्लाह माशाल्लाह वकील आफ़रीदी दोस्त असांजो पिशावर में स्पेशली कई आयो कल्चर डे जे हवाले सां त असां केटी जी सथ सां सिंध सां वो कल्चरली डे असां मल्हाईंदासीं। माशाल्लाह माशाल्लाह वेलकम था कयूं असां उन्हनि सभिनीनि खे ऐं बिल्कुलु असांजो कल्चर एतिरो प्यारो आहे त जेके बि असांजा भाइर भेनर ॿाहिरां अचणु चाहिनि था असांजे कल्चर खे ॾिसणु चाहिनि था त बिल्कुलु अचनि विज़िट कनि KTN जे जेको आहे स्टूडियोज़ में बि सेट्स तमामु प्यारा प्यारा लॻियल आहिनि तव्हां KTN विज़िट करे सघो था तव्हां बिल्कुलु तव्हां सिंध पूरी घुमी सघो था सिंध असांजी हूअं ई सुहिणी आहे ॾाढी। रहमान कोई मैसेज जे करे तव्हां ॾियणु चाहींदो? न मैसेज KTN जे प्लेटफॉर्म तां हले थो पियो इल्मु पढ़ायो सिंध संवारियो सो उहो ई चवंदासीं त महिरबानी करे तव्हां थोरो अञा वधीक तवजो ॾियो न्याणियुनि जी पढ़ाई ते ओड़े पाड़े जो ख्यालु रखो। ठीक है थैंक यू। तो शोभी भाई आपका भी थैंक यू लेकिन जाते जाते सॉन्ग ज़रूर सुनेंगे जी व्यूअर्स त इंशाल्लाह सुभाणे तव्हां सां वरी मुलाक़ात कंदासीं तेसि ताईं मूंखे मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़ जी। खटी आयो खैर सा ये गीत ऐसा है जो हम सब इसको सेलिब्रेट कर सकते हैं और बड़ा अच्छा लगता है अगर सब सारे गाएं साथ तो। हो जेको खटी आयो खैर सा हो जमालो जेको जमालो जतन सा हो जमालो जेको सखर वाले पुल का हो जमालो वावा जमालो हो जमालो वावा जमालो हो जमालो हो जमालो हो जमालो जेको खटी आयो खैर सा हो जमालो हो जमालो